ओ रब करे वागवरे मदीने वञामा साईं मदीने वञामा रोज़ो ॾिसामा मदीने वञामा ओ मदीने जो घिटेड़ियों अदा ॾाढियूं मिठड़ियूं मदीने जो घिटेड़ियों अदा ॾाढियूं मिठड़ियूं वञी शल ॾिसामा बाज़ारियूं सुठड़ियूं रब करे वागवरे मदीने वञामा साईं मदीने वञामा रोज़ो ॾिसामा रब करे वागवरे मदीने वञामा ओस कया है सीने वञा शल मदीने कया है सीने वञा शल मदीने रहे जिथे तुम जो हाय हाय दिल बर मदीने रब करे वागवरे मदीने वञामा ओ करी मन जी बोली जी जल जी झोली करी मन जी बोली जी जल जी झोली या आस आहे कंदो मालिक सोली रब करे वागवरे मदीने वञामा ओ धणी बख्श हाणे खुदा शल उमाणे धणी बख्श हाणे खुदा शल उमाणे मदीने ॾिसण लाइ मुंहिंजो रूह थो दाणे रब करे वागवरे मदीने वञामा साईं मदीने वञामा रोज़ो ॾिसामा मदीने वञामा माशाअल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। तमाम नाज़रीन जेके हिन वक़्तु असांखे आवाज़ टीवी ते ॾिसनि था उन्हनि सभिनी खे सबा अबड़ो जे तरफ़ां सलाम क़बूल पवे ऐं मूंखे उमेद आहे अल्लाह पाक तव्हांखे हिन रोज़नि जूं रहमतूं ऐं बरकतूं ॾींदो हूंदो। अल्लाह पाक जी रहमत हमेशह असांजे मथां नाज़िल थींदी रहे ईअं ई असांखे हर रमज़ान ख़ूबसूरत गुज़ारणु घुरिजे ऐं जीअं असीं अॼु कोशिशि करे रहिया आहियूं पंहिंजे लाइ त सुठे खां सुठियूं घणे खां घणियूं इबादतूं कयूं खोड़ सारियूं इबादतूं कयूं त जीअं असांजा गुनाह बख़्शजनि त जीअं असीं ख़ुदा जे अॻियां सुरख़ुरू थियूं ईअं ई हमेशह अल्लाह पाक रमज़ान खां पोइ बि इहा ई असां में आदत बरक़रार रखे। अल्लाह पाक त चाहे थो अल्लाह पाक त 5 वक़्त सॾु करे थो पर इंसान उन सॾ खे नथो ॿुधे। कुझु माण्हू गाफ़िल रहनि था ऐं उन्हनि में असीं बि गुनाहगार आहियूं बिल्कुलु। कॾहिं असीं आज़ान ॿुधी करे चवंदा आहियूं त हीउ कमु करे वठूं ऐं बाद में असीं नमाज़ पढ़ूं था बल्कि चवनि था त आज़ान खे नमाज़ खे वेट न कराइजे नमाज़ खे वेट न कराइजे बल्कि कम खे चइजे त बाद में तोखे कंदुमि पहिरीं नमाज़। सो असां में जेका हीअ आदत रमज़ानुल मुबारक में डेवलप थिए थी इन आदत खे असीं बरक़रार रखूं त बहितर आहे। कुझु कमनि कारनि जे करे दुनियावी मामलनि जे करे असीं पंहिंजूं आदतूं ख़राब करे छॾियूं आहिनि ऐं कुझु आदतूं वरी अहिड़ियूं आहिनि जेको इंसानु छॾींदो न आहे। जीअं हमेशह असीं घर खां निकिरंदे कुझु हिकिड़ियूं अची वेंदो आहे माइंड में का शइ अहिड़ी अची वेंदी आहे त मूंखे अॼु हीअ शइ करणी आहे यानी कि हिकिड़ो माइंड असांजो मैसेज ॾींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल अगरि चवनि था त तव्हांखे गैस जी प्रॉब्लम आहे या तव्हांजी बदहज़मी तव्हांखे थिए पई त तव्हांखे फ़ौरन ख़बर पइजी वेंदी। तव्हांखे किडनी में सूरु थिए थो तव्हांखे फ़ौरन ख़बर पवंदी त हीअ किडनी जो पेन आहे या पेट में सूरु थो थिए। मैसेज दिमाग़ फ़ौरन सां ॾींदो आहे। तीअं ई कुझु अहिड़ियूं हिंट्स हूंदियूं आहिनि जेको असांखे दिमाग़ फ़ौरन सां पहुचाए थो त अॼु मां घरां निकिरां पियो त फ़ौरन सां दिमाग़ में अची वेंदी आहे त मूंखे सदको ॾियणु खपे मूंखे पंहिंजे तरफ़ां ख़ैरात करणु खपे कंहिं फ़क़ीर खे पैसा ॾियणु खपनि त जीअं मुंहिंजे मथां जेका मुसीबत आहे या वरी जंहिं कम सां मां वञी रहियो आहियां या वञी रही आहियां उहो कमु ख़ैरु आफ़ियत सां थिए। या वरी असीं कॾहिं सफ़र ते निकिरंदा आहियूं त सदको करे पोइ निकिरंदा आहियूं ख़ैरात ॾेई पोइ निकिरंदा आहियूं त जीअं असांजे मथां जेके बलाऊं आहिनि मुसीबतूं आहिनि उहे टरी वञनि।
कुझु हिकिड़ा इलाही खोड़ सारा वाक़िया बि असांखे ईअं इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां मिलनि था, पर हिकिड़ो वाक़ियो इहो बि आहे त को शख़्स असांजे नबी पाक जी दरबार में वेंदो आहे ऐं उते वञी करे चवंदो आहे त या रसूल अल्लाह मां गुनाहगार न आहियां ऐं मां अगरि आहियां बि त मां एतिरा गुनाह न आहिनि कया, सो तव्हां मूंखे मुंहिंजी उमिरि ॿुधायो त मुंहिंजी उमिरि केतिरी वॾी आहे जो मां पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कंदो आहियां, मां अहिड़ा सवाब कंदो आहियां, अहिड़ा अमल कंदो आहियां जंहिंसां सिर्फ़ु मूंखे सवाब हासिलु थिए ऐं मां जन्नत में वञा। त नबी पाक जन फरमाईंदा आहिनि त जेतिरी तो वटि दौलत आहे, जेतिरा तूं सवाब करीं थो ऐं जेको तूं उमिरि लाइ पुछणु आयो आहीं उन हिसाब सां मां तोखे ॿुधायां थो त तो वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 ॾींहं आहिनि। त हू छोकिरो तमामु घणो परेशान थींदो आहे, दरबार मां निकिरंदो आहे, रोईंदो वेंदो आहे, पोइ चवंदो आहे त मां अहिड़ो कहिड़ो अमल कयां जो मुंहिंजी उमिरि वधी वञे, ऐं इहो पुछण बि विसरी वेंदो आहे ऐं पोइ वरी चवंदो आहे त मूंखे सदको ऐं ख़ैरात करणु खपे, जेकी मूं वटि दौलत आहे जमा थियल उहो सदको कंदो वेंदो आहे, सभिनी खे ॾींदो आहे। त हाणे मुंहिंजी इहा दौलत कंहिं कम जी न आहे छो त मूं वटि हयातीअ जा सिर्फ़ु 2 ॾींहं बचा आहिनि। 2 ॾींहं गुज़रंदा आहिनि, 3 ॾींहं गुज़रंदा आहिनि, ईअं 3 हफ़्ता ऐं 3 महीना गुज़री वेंदा आहिनि। वापसि हू शख़्स नबीअ जी दरबार में ईंदो आहे, चवंदो आहे नबी पाक जी ॻाल्हि कॾहिं बि कूड़ी साबित नाहे थी, त पोइ हीउ छा मौजज़ो आहे, मूंखे पुछणु खपे। नबी पाक जन लाइ जॾहिं वेंदो आहे ऐं उन्हनि खे चवंदो आहे त नबी पाक मां अञा ताईं ज़िंदा आहियां, अञा ताईं जीअरो आहियां, सही सलामत आहियां, पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कयां थो, छा मुंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत जे करे मुंहिंजी जान बची आहे? त नबी पाक जन फरमाईंदा आहिनि न, जेको तूं हितां दरबार मां निकिते ऐं तूं सदको ऐं ख़ैरात करणु शुरू कई उन जे करे तुंहिंजी इहा मुसीबत, तुंहिंजी मौत टरी वई आहे। सो सदको ख़ैरात करणु खपे। ऐं हीउ जेको रमज़ान अल मुबारक जो महीनो आहे तमामु ख़ूबसूरत बहितरीनु महीनो, जिते असांखे सब्र शुक्र जी दर्स ॾिए थो ऐं असांखे सेखारे थो। इते असांखे हिकिड़ो अहम रुकन यानी कि ज़कात बि करणु खपे। ज़कात जे बारे में फ़र्ज़ु आहे असांखे, असां ते त असीं ज़कात कयूं, ज़कात कढूं ऐं पंहिंजे माल खे पाक कयूं। ज़कात ॾिजे कंहिंखे। अॼुकल्ह असीं टीवीज़ ते ॾिसूं था, खोड़ सारा क्लिप्स वायरल थियनि पिया, खोड़ सारा माण्हू ॿियनि शहरनि मां अची करे ख़ासि करे कराचीअ में गॾु ठाहे वेठा आहिनि ऐं चवनि था त हिते कमाइण जो ज़रियो आहे, ख़ासि करे हीउ रमज़ान उल मुबारक जो महीनो, ऐं माण्हू उन्हनि खे ॾियनि बि था, ॾियणु खपे। ख़ैरात, फ़ितरो, ख़ुम्स, जेकी बि शयूं आहिनि असांजे इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां ॾियणु खपे, पर ज़कात कंहिं ते फ़र्ज़ु आहे? छा ज़कात इन्हनि माण्हुनि खे ॾियणु खपे? छा असां वटि सफ़ेद पोश माण्हू न आहिनि? छा असांजी फैमिली में न आहे कोई? छा असांजे रिलेटिव्स में न आहे कोई? असीं बग़ैर ॾिसे या वरी उन्हनि जी सहायता न करे छा साबित कंदा आहियूं? छा ख़ुदा इहा ज़कात क़बूल करे थो जेका असीं पंहिंजे माइटनि खे नथा ॾिसूं, जेका असीं फैमिली में कंहिं भेण खे, कंहिं भाउ खे नथा ॾिसूं ऐं ॿियनि खे ॾियणु पसंदि फ़रमायूं था सिर्फ़ु ॾेखार लाइ? छा इहा ज़कात में काउंट थींदी या न? पुछंदासीं पंहिंजे उलमा खां। बहितरीनु उलमा असां वटि अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अॼु असांजो टॉपिक बि जेको आहे उहो ज़कात आहे। ज़कात, सदको, ख़ैरात, ख़ुम्स कंहिंखे ॾिजे, कंहिं ते फ़र्ज़ु आहे, अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। मौलाना गुल हसन मशदी साहब बहितरीनु स्कॉलर आहिनि जेके असां वटि मौजूदु आहिनि। अॼु अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, खैरियत अलहमदुलिल्लाह। ऐं असां वटि बहितरीनु डॉक्टर जी अॼु ज़रूरत पई आहे, छो त रमज़ान जीअं ई हलंदो थो वञे असांजी सिहत तब्दील त थी आहे बिल्कुलु रूटीन सां, पर खोड़ सारियूं वरी बीमारियूं बि असां वटि अची वेंदियूं आहिनि। जीअं मौसम सां बीमारियूं ईंदियूं आहिनि, तीअं खाधे पीते सां बि बीमारी ईंदी आहे। सो असांखे डॉक्टर जी अॼु नीड हुई, इन जे करे असीं डॉक्टर खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो आहे। MBBS आहिनि, FCPS गैस्ट्रोंटोलॉजिस्ट आहिनि, हाइपोटोलॉजिस्ट आहिनि, डॉक्टर गुलामुल्लाह लैल साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं असां वटि बहितरीनु नात ख़्वान, तव्हां आवाज़ ॿुधी उन्हनि जी, हमद ॿुधी ऐं नात ॿुधी उन्हनि जे आवाज़ में, कुर्बान अली हुसैनी साहब अस्सलाम वालेकुम, ऐं शुएब अहमद साहब नात ख़्वान अस्सलाम वालेकुम। जी नाज़रीन, शुरूआत कंदासीं असीं पंहिंजे टॉपिक खां, ज़कात। मौलाना साहब ऐं वरी ख़ुम्स था चऊं, वरी ख़ैरात बि चऊं था ऐं सदको बि चऊं था, इहे 3-4 शयूं आहिनि, इनखे प्लीज़ तव्हां डिफाइन कयो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन अल मुस्तफ़ा, वस्सलातु वस्सलामु अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन, अम्मा बाद, फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस सलाता व युअतूनज़ ज़काता व हुम राकिऊन। यकीनन माह मुबारक रमज़ान
अल्लाह तबारक व तआला जो उहो महीनो आहे जंहिं महीने में इंसान हर लिहाज सां ख़ुदा जी क़ुर्बत हासिल करणु चाहे थो। उन क़ुर्बत मज़ा चाहे थो, छो जो रोज़ो बि अल्लाह जी क़ुर्बत आहे, अल्लाह जे क़रीब थियणु आहे, ऐं ॿिया अमाल बि जेके बि आहिनि सभु अल्लाह जे क़रीब थियण जे लाइ आहिनि। उन्हनि अमालनि मज़ा हिकु अमल आहे ज़कात। ज़कात बि ख़ुदावंद आलम जे क़रीब थियण जे लाइ हिकु बहितरीनु अमल आहे। ऐं माह मुबारक रमज़ान में ख़ुसूसन ज़कात जेका आहे अदा करणु हिकिड़ो वॾो अजर ऐं सवाबु आहे। माह मुबारक रमज़ान जे लिहाज़ सां ज़कात जेका आहे हिकु वॾी अहमियत रखे थी। ज़कात जो निसाब छा आहे, कॾहिं इंसान जेको आहे उहो ज़कात कढे, ज़कात कॾहिं इंसान ते जेका आहे वाजिबु थिए थी, जॾहिं इंसान वटि माल जो 2.5% हिसो जेको आहे उन वटि बची पए साल जे लिहाज़ सां, उन वक़्तु उन ते ज़कात जेका छा आहे उहा ज़रूरी थी वञे। उहा ज़कात कंहिंखे अदा करे, मुस्तहिक़ीन खे अदा करे, जेके मुहताज आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जेके मुफ़लिस आहिनि, उन्हनि खे जेका आहिनि उहो ज़कात अदा करे। ज़कात जी अहमियत छा आहे? रमज़ान में ज़कात जो फ़क़ति रमज़ान में छो इंसान चवंदा आहिनि जेके सभु ज़कात कढो ऐं ॿियनि ॾींहंनि में ज़कात छो न कढो? रमज़ान मुबारक में इन करे चवंदा आहिनि छो जो रमज़ान में हिकु नेकी 10 नेकिन या 7 नेकिन जे सवाब जे बराबरि आहे। ॿियनि ॾींहंनि में बि ज़कात जेका आहे इंसान कढी सघे थो, उनमें कोई हर्ज कोन्हे को, लेकिन माह मुबारक रमज़ान में अगरि कढे थो ॿियनि ॾींहनि खां बहितर आहे त हिन माह मुबारक रमज़ान में जेका आहे उहा नियत करे ज़कात कढे, उहा ज़कात जेका आहे इंसान जे हिकु सवाब जे बदिले में अल्लाह उनखे जेका आहिनि 100 जी तादाद में जेको आहे उहो सवाब इनायत करे थो। क़ुरान मजीद जे लिहाज़ सां ॾिसिजे त ज़कात जो हुकुम ॾिनो वियो आहे या न आहे। जीअं सूरह बक़रा 43 आयत में अल्लाह फरमाए थो नमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात अदा कयो, यानी नमाज़ जहिड़ी तरह असां ते वाजिबु आहे अहिड़ी तरह ज़कात बि असां ते जेको छा आहे हिकु अमर वाजिबु आहे। जहिड़ी तरह नमाज़ जे लिहाज़ सां असांखे हुकुम ॾिनो आहे, छो जो सभिनि खां बहितरीनु जेका इबादत आहे जेका ख़ुदा खे पसंदि आहे उहा नमाज़ आहे। सभिनि खां बहितरीनु क़यामत जे ॾींहुं जेको सवाल करण जे लिहाज़ सां हुकुम ॾिनो आहे उहो नमाज़ जो हुकुम ॾिनो आहे। तव्हां नमाज़ पढ़ंदा हुयो या न? यानी क़ुरान मजीद में इन्हनि ॿिनि शयुनि जो ज़िक्र थियल आहे, हिकु नमाज़ जो, ॿियो ज़कात जो। यानी तव्हां ते जहिड़ी तरह नमाज़ फ़र्ज़ु आहे अहिड़ी तरह तव्हां ते ज़कात बि जेका आहे फ़र्ज़ु आहे। ख़ुदा जो दीन तमामु आसान आहे, असां हुनखे ॾुखियो बणायो आहे। ॾिसो ज़मीन में असां छा था कयूं, हिकु मण जेको आहे कंहिं जरेब में या एकड़ में जेको आहे 2 मण असां अन्न जेको आहे उहो छटियूं था। ख़ुदा छा थो करे, उन मां जेको आहे वधाए करे हिकिड़े जरे मां 20 मण अनायत करे थो, हिकिड़े एकड़ मां जेको आहे 50 मण जेको आहे अन्न जेको आहे असांखे मिले। हाणे ख़ुदा उन मां घुरे छा थो, उन ज़कात मञा, छो जो ज़कात जे निसाब जे लिहाज़ सां 2 क़िस्मनि जी जेको आहे हुकुम आहे। हिकु आहे नहरी पाणी जंहिंसां जेको पंहिंजो वाह या शाख या दरिया जे पाणी उनजो ज़कात जो अलॻि जेको आहे निसाब आहे, ऐं ॿियो पाणी जेको ट्यूबवेल जो आहे उनजो निसाब जेको आहे अलॻि आहे। लेकिन थोरे लिहाज़ सां जेकॾहिं हुकुम मां कढां त ख़ुदा 20 मणनि ते तव्हांखां 2 मण घुरे थो, इहो ज़कात आहे। जेकॾहिं नहरी आहे त 3 मण, ऐं जेकॾहिं पंहिंजो नहरी आहे त 2 मण, जेकॾहिं ट्यूबवेल वारो पाणी आहे त 3 मण, छो जो हुन ते वरी ख़र्चु थोरो वधीक आहे। ख़ुदा बिल्कुलु आसान रखियो आहे ज़कात जो सिलसिलो, को ॾुखियो जेको आहे हिन में कोन्हे को। तव्हां वटि बैंक बैलेंस आहे, तव्हांजो बैंक बैलेंस जेकॾहिं 2.5% ताईं तव्हांजो पूरे साल जो ख़र्चु जेको आहे कढी करे उन खां बाद में जेकॾहिं 2.5% ताईं तव्हांजो हिसो बचे थो त तव्हां जेको आहे ज़कात कढो। जेतिरो ख़ुदा जी बारगाह में ॾींदो तेतिरो खुटंदव न। हिकिड़ो इंसान चए थो मुंहिंजो ₹1,00,000 आहे, हाणे लख ते मां ज़कात जेको आहे 20,000 कीअं कढां? मुंहिंजा 20,000 वेंदा हलिया, 20,000 वेंदा कोन। मां जेकॾहिं टाइम आहे त मां हिकु जेको आहे जेतिरो ख़ुदा जी बारगाह में ॾींदो तेतिरो इज़ाफ़ो थींदो, जेतिरो शुक्र कंदो तेतिरो ख़ुदा तव्हांखे ॾींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हिकु दौरु आहे मुख़्तसिर तौर ते बिल्कुलु। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकु दफ़ा रस्ते तां गुज़रनि पिया, ॾिठो हिकिड़ो फ़क़ीर आहे वेठो आहे, उनजे जिस्म ते जेको आहिनि उहो लिबास आहे, लेकिन ख़ुदा जी बारगाह में ख़ुदा तो मूंखे ग़रीब बणाए छॾियो, तो मूंखे मुहताज बणाए छॾियो, तो मूंखे मुफ़लिस बणाए छॾियो, हर कंहिंजो मुहताज कराइनो अथई बसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजी जेका आहिनि ॻाल्हि ख़ुदा ते पहुचाए, ख़ुदा जी फ़रियाद आहे त मां मुफ़लिस आहियां, ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, लिहाज़ा मूंखे जेको आहिनि अमीर कर। मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी हुनजे लाइ। उन खां बाद में थोरो अॻिते हलिया, हिकिड़ो ॿियो शख़्स ॾिठऊं जंहिंजे जेको हिकिड़ो अमीर आहे, पैसा रखे थो, माल दौलत रखे थो, लेकिन ख़ुदा जी बारगाह में शुक्र करे थो।
शुक्र कर। मूसा खे चए थो ए हज़रत मूसा नबी मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो त ख़ुदा जेको ॾिनो आहे मूंखे इहो काफ़ी आहे, काफ़ी आहे, जी। जेको ॾिनो अथई मूंखे काफ़ी आहे। मां मिसाल ॾींदो हलां, माना जेतिरो तव्हां ख़ुदा जे बारे में ख़र्चु कंदो तेतिरो तव्हांखे ख़ुदा ॾींदो। हज़रत मूसा ॿिन्ही जी दुआ घुरी, लेकिन ख़ुदा जे तरफ़ां जिब्राइल जो आवाज़ आयो, ए मूसा नबी जेको पहिरियों फ़क़ीर हो ख़ुदा हुनखे अञा मुफ़लिस कराए ॾिठो, जो हू शुक्र नथो करे। शुक्र नथो करे, जी। जेको ख़ुदा ॾिनो अथसि इन ते शुक्र करनि त जिस्म त सालम अथसि, लिबास त कपिड़ा जिस्म ते लिबास त पातल अथसि, पेर सही सालम अथसि, हथ सही सालम अथसि, अखियूं सही सालम अथसि, शुक्र नथो करे। ख़ुदा इन हालत में इनखे रख। इन अमीर खे चओ तो जेतिरो ख़ुदा जी बारगाह में ॾिनो आहे जेसि ताईं ख़ुदा जो शुक्र कंदे रहंदे ख़ुदा तोखे ओतिरो वधीक ॾींदो रहंदो। सुभान अल्लाह। यानी इंसान जे ज़कात जे लिहाज़ सां कढण सां ख़ुदा तव्हांजे खज़ाने मां कोई कमी पेश वाक़ई न थींदी, बल्कि ख़ुदा वंदे आलम तव्हांजो अञा वधीक इंशाअल्लाह जेका माल ऐं रिज़्क़ में जेका इज़ाफ़ो। बहितरीन मौलाना गुल हसन साहब। नाज़रीन वठूं था ब्रेक, तव्हां केॾांहुं न वञो। रहमत रमज़ान प्रोग्राम आवाज़ टीवी ते जारी रहंदो। रहमत रमज़ान प्रोग्राम में हिकु ॿीहर भलीकार। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द, रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो मज़बूत ऐं घाटो। ऐं टपाल मेज़बान लाइ चवनि था त टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत आहे, एतिरो बहितरीन ज़ाइक़ो आहे जो हर ढुक में तव्हांखे मिले थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं मुंहिंजो दस्तरख़्वान त टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो। सो पियो टपाल मेज़बान ऐं इंजॉय कयो चांहि खे। हलंदासीं हाणे महिमाननि ॾांहुं। असीं ज़कात जे बारे में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, पर हिते असां सां डॉक्टर साहब वेठा आहिनि। रोज़ानो जी मामूल आहे असांजो खाइण पीअण, ऐं ख़ासि करे डॉक्टर साहब असीं पकोड़ा नथा छॾियूं, समोसा नथा छॾियूं, पर असीं मानी छॾे ॾिनी आहे। हाणे शायदि त टाइम कंजस्टेड थी वियो आहे जो असांखे मानीअ जो टाइम खाइण जो नथो मिले, ऐं असीं इहे फ्रूट्स चाट्स ऐं जेके पकोड़ा समोसा तरियल शयूं आहिनि उहे खाऊं था। मानी न खाइण जा नुक़सान केतिरा आहिनि? ॾिसो तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो। ऐं तव्हां जेका ॻाल्हि शुरू कई त असां पकोड़ा नथा छॾियूं, सो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त अल्लाह अज़ वजल असां ते रोज़ा फ़र्ज़ु कया, पकोड़ा समोसा रोल न फ़र्ज़ु न आहिनि क्या? न, ठीकु आहे। हाणे अलामा साहब बि असां सां गॾु वेठल आहिनि ऐं ॿिया बि तव्हां इन हिसाब सां कई फ़तवाऊं वठी था सघो। असां ते रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि पकोड़ा समोसा ऐं रोल न, या ॿियूं तरियल शयूं न। पर असां पाकिस्तान में ख़ासि तौर पाकिस्तानी मुस्लमाननि असां इहो करे छॾियो आहे त असां ते ईअं लॻंदो आहे ॼण पकोड़ा समोसा रोज़े सां गॾु फ़र्ज़ु थी विया। ठीकु आहे। ऐं तव्हां ॿुधायो त हाणे उन ते असां मानी ऐं ग़िज़ाइत वारियूं ॿियूं शयूं नथा खाऊं, त असुल में मानी न खाइण ऐं पकोड़ा वधीक खाइण सां हिकु नुक़सानु इहो थो थिए त असां तरियल शयुनि जो इस्तेमालु वधीक था कयूं। जॾहिं असां तरियल शयुनि जो इस्तेमालु वधीक था कयूं त उन सां छा थो थिए त असां ते एक्स्ट्रा बर्डन थो पए असांजे मैदे ते, असांजे जिगर ते। ठीकु आहे। ख़ासि करे जिन माण्हुनि जो वज़न थोरो वधियल आहे उन्हनि जे लाइ रमज़ानुल मुबारक बहितरीनु महीनो आहे वज़न खे घटाइण जो, जिसामत खे बहितर रखण जो, सेहतमंद रहण जो। पर उन सेहतमंद रहण जे लाइ ज़रूरी आहे त असां ग़िज़ा में मुनासिब तरीक़ो इस्तेमालु करियूं। मुनासिब तरीक़े में इहो आहे त असां अफ़्तार जे वक़्तु थोरो पाणी जो इस्तेमालु कयोसीं, 2 खजूर 4 खजूर खाधासीं। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां पाण ते पकोड़ा समोसा फ़र्ज़ु बि सम्झो था त हिकु पकोड़ो खाधो, 2 खाधा। उन खां पोइ तव्हां प्रॉपर डाइट जेको तव्हां पंहिंजी रूटीन में गैर रमज़ान में मानी चांवर सब्ज़ी सालन जेको खाईंदा रहंदा उहो वरी खाओ, त उन सां तव्हांजी सिहतियाबी ते नुक़सानु न पवंदो। पर थिए छा थो जो असां अफ़्तार जे वक़्तु हिकिड़ो दस्तरख़ान वॾो लॻाईंदासीं, उन ते पकोड़ा समोसा सभु भरे रखियलु हूंदा, त उन सां इहो थींदो त असां एक्स्ट्रा खाई वठंदा आहियूं। जॾहिं एक्स्ट्रा खाई वठंदा आहियूं त पोइ छा थींदो आहे त पोइ मानी जी गुंजाइश ई न रहंदी आहे। ठीकु आहे। त इन करे असांजे खाइण पीअण जी तरतीब जेका आहे सा ख़राबु थी वञे। त असांखे मेन टारगेट इहो करिणो आहे त असांजे खाइण पीअण जी तरतीब मुनासिबु रहे ऐं असांखे फ़ाइदो रहे रमज़ान जो सिहत जे हिसाब सां बि। बिल्कुलु। ऐं सिहतमंद रहण बि ज़रूरी आहे, छो त सिर्फ़ु असांजी रूटीन चेंज थी आहे, ॾींहं चेंज थिया आहिनि। गुलाम अल्लाह साहब, असीं इन्हनि ई शयुनि ते फोकस था कयूं त बसि असीं इहा शइ ज़रूरु असांजे दस्तरख़्वान ते माना लाज़मी आहे त रमज़ान में पकोड़ा समोसा हुजनि। ऐं कहिड़े ऑयल में पकल आहिनि असांखे इहा बि ख़बर न आहे, होम मेड बि न आहिनि इहा बि ख़बर न आहे। उन खां पोइ पेट जूं कहिड़ियूं बीमारियूं असांखे वकोड़े सघनि थियूं?
ॾिसो हाणे सभ खां वॾी मेन ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां उहे ॿाहिरां मार्केट मां जेके वठी था अचूं न, उन्हनि मार्केट मां वठी अचण मां इहो नुक़सानु थो थिए त उहे सॼो ॾींहुं साॻियो तेल पिया सड़ाईंदा आहिनि। जी उन तेल में हिकिड़ा फ्री रेडिकल्स हूंदा आहिनि जेके अलाह न करे उहे कार्सिनोजेन डेवलप कंदा आहिनि, यानी कि इंसानी जिस्म में कैंसर ताईं जूं शदीद बीमारियूं करे था सघनि। ईअं कोन्हे त कोई 4 पकोड़ा खाइण सां कैंसर थी वेंदो, पर असां मुस्तक़िल जेकॾहिं महीनों पर ॿाहिरि जा जेको साॻियो तेल सुबुह खां वठी सड़ंदो रहे थो, उन ई तेल में पकोड़ा तरींदा था रहनि, त उन में फ्री ऑक्सीजन रेडिकल्स जेको हिकिड़ो मेडिकल टर्म आहे जेके कार्सिनोजेन चइजे, यानी कैंसर प्रोड्यूसिंग शइ थी वई, उहो ख़तरनाक थो थी वञे। पर तव्हां जिते बि वेंदो, जंहिं बि मार्केट में वेंदो, त जंहिं पकोड़नि ऐं समोसनि जी जॻह ते ॾिसंदो त रश लॻल हूंदो। जी ठीकु आहे, जेका तव्हां ॻाल्हि कई त घर जी शइ, घर जो मुनासिबु तेल, उहो तेल बि न आहे। साॻियो तेल रीहीट थो थिए, जेतिरो रीहीट थींदो उन में ओतिरा ई फ्री रेडिकल्स वधंदा, ओतिरो ई नुक़सानु थियण जा चांस वधंदा। नंबर 1। नंबर 2, जॾहिं असां एक्स्ट्रा फ्राइड आइटम खाईंदासीं त उन में थींदो छा त असांखे जिस्म में ऑयल जी क्वांटिटी वधंदी, क्वांटिटी जेतिरा असांखे रिक्वायर्ड आहे उनखां वधीक ईंदी। जॾहिं उहा वधीक ईंदी त लिवर ते वञी करे जमा थींदी, जंहिंखे आम ज़बान में जिगर खे चर्बी या जेरे ते चर्बी, फैटी लिवर। फैटी लिवर एतिरो कॉमन वर्ड आहे जो हाणे हर ॻोठ माण्हू भई सही नमूने सां सुञाणे थो त फैटी लिवर। त फैटी लिवर बेसिकली आहे छा, जेरे ते चर्बी। चर्बी जॾहिं असां खाईंदासीं वधीक त ओवरऑल किथे न किथे जमा बि त थींदी न, जेतिरी जमा थींदी ओतिरो नुक़सानु। हाणे हिकु त जेरे जो नुक़सानु, ॿियो मैदे जो नुक़सानु। मैदे जो नुक़सानु कीअं, जो असां सॼो ॾींहुं जो बुखा रहियासीं, उन बुखे रहण सां असांजो निज़ाम कुदरत इहो हुयो त जेका असांजी एक्स्ट्रा फैट आहे, जेका एक्स्ट्रा चर्बी आहे, कुदरत उनखे यूटिलाइज़ कराए थी त असां जेकॾहिं कोई इंसानु न खाए बि न त हफ़्ता महीना बि गुज़री वञनि त शायदि ज़िंदा रही सघे थो। छो जो कुदरत हिकिड़ो निज़ाम रखियो आहे, जेका चर्बी आहे असां वटि एक्स्ट्रा, उहा पहिरियां तब्दील थींदी आहे एनर्जी में ऐं यूटिलाइज़ थी वेंदी आहे। ठीकु आहे, जॾहिं चर्बी यूटिलाइज़ थी वेंदी त उन सां ओवरऑल तव्हांजी जिसामत ते जेके नुक़सानु थींदा आहिनि, जीअं चर्बी रती नसनि में जॾहिं जमा थींदी आहे त दिलि जो अटैक थींदो आहे, दिमाग़ी नसनि में जमा थींदी आहे त फालिज थींदो आहे, जेरे में जॾहिं जमा थींदी आहे त फैटी लिवर थींदो आहे, ऐं फैटी लिवर अॻियां हली करे उहो जिगर सुकड़बो बि, तिली जो साइज़ वधी सघे थो, रत जी उल्टी अची सघे थी, पेट में पाणी भरिजी सघे थो, उहा ज़ाहिर आहे आख़िर त इहा ई आहे, आख़िर त सभिनी खे फना आहे, सभिनी खे वणिणो आहे, पर जॾहिं पेट पाणी सां भरिजी वियो त नुक़सानु आहे। त हाणे मेन टारगेट असांखे उहो अचीव करिणो आहे त जीअं असां ग़िज़ा वठूं त रमज़ान जा असांखे सभु फ़ाइदा मुयसरु हुजनि, असांखे जिस्मानी रूहानी ॿई फ़ाइदा मौजूदु हुजनि। असांखे जीअं रूहानी फ़ाइदो मिले थो, जीअं असांखे अल्लाह अज़्ज़वजल पंहिंजी कुर्बत अता करे थो, ईअं ई असांखे अल्लाह अज़्ज़वजल जिस्मानी सिहत बि ॾियण जो तरीक़ो ऐं रमज़ान जेको आहे सो उनजो हिकिड़ो मेन टारगेट रखियो आहे। हाणे उन जे लाइ असांखे ख़ासि तौर ते ग़िज़ा में ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। ऐं हिकु त इहो जेको असां खाइण पीअण जा पकोड़ा समोसा तरियल शयूं, ॿियो तकड़ में खाइणु, ऐं टियों घणो खाइणु। जी जी, इन ॻाल्हि खे डॉक्टर साहब असीं कंदासीं डिस्क्राइब गुलामुल्लाह साहब। तकड़ में खाइणु, घणो खाइणु ऐं वरी खाइण जे मथां पाणी पीअण खे बि असीं डिस्क्राइब कंदासीं। हिते हलूं था असीं, शुएब साहब खे नात जी गुज़ारिश आहे, 2 मिसरा नात जा असांखे ॿुधाए। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गुंबदे खज़रा जैसाए में, साए रोज़े जैसाए में, वरंदो शलकोवार वठबो वेही करार।
गुंबदे खजरा जे साए में, साए रोजे जे साए में। पल पल दिल खे अज याद प्योवा, पल पल दिल खे अज याद प्योवा, प्यारे पिरिय जो पार वठबो वेही करार। गुंबदे खजरा जे साए में, साए रोजे जे साए में। मुझी प्यारी दिल रो नएडो, मुझी प्यारी दिल रो नएडो, मुझी प्यारी दिल रो नएडो, बण पिय बागो बहार वठबो वेही करार। गुंबदे खजरा जे साए में, साए रोजे जे साए में, सरवरे आलम जे साए में। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन शोएब अहमद साहब चन्ना सा कहना तो ॿुधाई आहे। असीं ज़कात जे बारे में ज़िक्र करे रहियासीं मौलाना साहब, ऐं हिन वक़्तु मां तव्हां खां ख़ुम्स जे बारे में पुछणु चाहींदमि। ख़ुम्स छा आहे? ख़ुम्स जेको आहे, ख़ुम्स जे लिहाज़ सां इस्लाम जे रुकन जा हिकु रुकन जेको आहे उहो ख़ुम्स बि आहे। असां वटि फ़ुरूए दीन जेके दीन इस्लाम जा आहिनि उहे 10 आहिनि जी। उसूल दीन जेके आहिनि उहे 5 आहिनि। उसूल दीन में जेके आहिनि तौहीद, अदिल, नबूअत, इमामत, क़यामत आहे। फ़ुरूए दीन जेके 10 आहिनि, नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, ख़ुम्स, जहाद। इन्हनि फ़ुरूअ दीननि मंझां जेको आहे असां वटि ख़ुम्स जेको आहे, जहिड़ी तरह नमाज़ वाजिबु आहे, ज़कात वाजिबु आहे, अहिड़ी तरह ख़ुम्स जेको आहे इंसान ते वाजिबु आहे, ताकी माल इंसान जो जेको आहे उहो पाक थी सघे। ख़ुम्स जेको आहे माल जे बचत हिसे मंझां जी ख़ुम्स जेको आहे उहो वाजिबु आहे। मिसाल जीअं लख आहे, लख रुपया में तव्हांजो जेको आहे 80,000 जेको आहे महीने जो ख़र्चु आहे। घर जे लिहाज़ सां मिसाल ॾींदो आहे तव्हांखे, 80,000 महीने जो ख़र्चु आहे, 20,000 तव्हां वटि बचनि था। जी अगरचे 20,000 न बि बचनि, 20 तव्हांजो 99,000 रुपया ख़र्चु आहे, 1,000 रुपयो तव्हांजो बचे थो, उन बचत 1,000 ते तव्हांजो ख़ुम्स जेको आहे उहो वाजिबु आहे। ख़ुम्स जेको आहे उहो 2 हिसनि में तक़सीम थिए थो, हिकु माल सादात ऐं ॿियो जेको आहे माल गैर सादात, जेको यतीमनि मिस्किननि खे जेको आहे उन लिहाज़ सां मिले थो। माल सादात जे लिहाज़ सां सैयदनि जो हक़ु आहे, फ़क़ति सैयदनि खे ई मिलंदो, गैर सैयद जेको आहे इस्तेमालु नथो करे सघे थो। ऐं इमाम जो हिसो जेको आहे उहो इमाम ताईं पहुचाइण जे लिहाज़ सां जेके नाइब इमाम आहिनि इमाम जा, उन्हनि ताईं जेको आहे पहुचायो तव्हां, उहे हाणे कहिड़े लिहाज़ सां ख़र्चु कनि था ऐं कहिड़े लिहाज़ सां इस्तेमालु कनि था, उहो इजाज़त असांखे ॾेई करे ॾियनि था, पोइ असां उहो मदरसनि में बि ख़र्चु करे सघूं था, असां जेको आहे ग़रीबनि खे बि ॾेई सघूं था, असां जेको आहे मिस्किननि खे बि ॾेई सघूं था, असां जेको आहिनि कंहिं हॉस्पिटल में कंहिं चैरिटी में जेको आहिनि उहो असां ॾेई सघूं था। पोइ उन्हनि जी इजाज़त सां जेको माल इमाम आहे, जेको माल जेको आहे सैयद आहे उनखे जेको आहे इस्तेमालु करे सघूं था। यानी साल में हिकु दफ़ा तव्हां पंहिंजे हिसाब में जेको तव्हां वटि पघार आहे, ख़र्चु आहे, सभु कुझु उहो तव्हांखे हिसाबु करणु खपे सभिनी इंसाननि खे। जंहिं वटि जेतिरो माल अगरि बचे थो त ख़ुम्स ॾे, अगरि नथो बचे त हुनमें कोई हर्ज कोन्हे, को हिसाबु हुजणु खपे। मिसाल महीने जी मुहर्रम जी 1 तारीख़ मां पंहिंजे घर जो जेको आहे हिसाबु कंदो आहियां। सही। साल में मूं वटि हे आमदनी आई, मिसाल 2 लाख रुपया मूं वटि आमदनी आई साल में, मुंहिंजो ख़र्चु जेको आहे पूरे साल में 1,80,000, 1,90,000, कॾहिं 2.5 लाख बि जेको आहे उहो थी थो वञे।
हिसाब करणु खपे। बाबा 10 रुपया ई मूं वटि आया, 5 रुपया ई ख़र्च थी विया, 10 रुपया ई ख़र्च थी विया। जॾहिं सॼो इंसान हिसाब रखंदो न, पोइ ख़ुदावंद आलम उनजी ज़िंदगी में जेको आहे जॾहिं ख़ुम्स अदा कंदो त उनजे माल में बि अलाह इज़ाफ़ो कंदो ऐं उन में जेको आहे काई मुहताजी ऐं काई परेशानी जेका आहिनि उहा कोन ईंदी। अलाह ख़ुम्स जो हुकुम ॾिनो आहे त ख़ुम्स कढ। जेको हिन जो इनकारी असां चवंदा आहियूं बीबी ज़हरा सलाम अलैहा जो हक़ हुयो ख़ुम्स, जी साइण जो हक़ आहे ख़ुम्स। बाबा फिदक जे लिहाज़ सां ॻाल्हि कंदा आहियूं त बागे फिदक जेको आहे साइण बीबी ज़हरा सलाम अलैहा रसूल ख़ुदा उनखे अता कयो, उनखे जेको आहे न ख़ुम्स जे लिहाज़ सां साइण जो हक़ आहे ख़ुम्स। जेकॾहिं असां चऊं था जेके बाग फिदक जे लिहाज़ सां जन साइण ज़हरा सलाम अलैहा खे महरूम कयो, जेके ख़ुम्स नथा कढनि, छा उहे बीबी ज़हरा सलाम अलैहा खे राज़ी कनि था? छा उहो साइण जो हक़ नथा खाइनि? यकीनन जेके आहिनि उहे बि हक़ जेको आहे बीबी ज़हरा सलाम अलैहा खाइनि था, जेके ख़ुम्स अदा नथा कनि, जेके सैयदनि जो हक़ अदा नथा कनि, उहे हिन दुनिया में बि गुनाहगार आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं ख़ुदि रसूल ख़ुदा जे साम्हूं जवाबु ॾींदा। सही, यानी कि हिकिड़ो हिसो ख़ुम्स में सादातनि जो हूंदो आहे ऐं ॿियो हिसो यतीमनि ऐं ग़रीबनि में विरहाए वेंदो आहे। ऐं इहो आहे त हिसाब किताब कजे, उन मां जेको बचे उन में 2 हिसा थियनि। सुठी ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई। नाज़रीन, वठूं था नंढिड़ो ब्रेक, किॾा न वञिजो, रहमत रमज़ान प्रोग्राम जारी आहे। भलीकार, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। तलो ते आहे माइरनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो, जेको खाधे खे बणाए थो सेहतमंद ऐं ग़िज़ाइत सां भरपूर ऐं मज़ेदार। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े जा सेहतमंद खाधा, त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। ग़ुलामुल्ला लैल साहब डॉक्टर साहब असां सां मौजूदु आहिनि। सो ॻाल्हि हले पई खाधे पीते जी। हिकु त असीं जीअं तव्हां चयो त जल्दी खाईंदा आहियूं, बसि हीअ बि खाई वठूं, हीअ बि खाई वठूं, ऐं हिक ॿिए जे मथां हिकु स्पाइसी हूंदो आहे। ॿियो वरी खाधो पीतो खाई करे, इहे सभु शयूं खाई करे मथां पाणीअ जो पीअणु केतिरो नुक़सानकार आहे? ॾिसो, मानी खां मथां फ़ौरन सां पाणी पीअणु हमेशह न घुरिजे। पर हाणे ईअं त जे सॼो ॾींहुं रोज़े में रहाणे करे उञ लॻंदी आहे त तव्हां उन वक़्तु फ़ौरन जल्दी में पाणी पीअण ते घणी तकड़ न कयो। ऐं हिकु त इहो थींदो आहे त शरबत घणा ठाहिया वेंदा आहिनि, ॿियो शरबत बि हिकु ई वक़्त में 3-4 गिलास यका पी छॾिबा आहिनि। त उन सां छा थींदो आहे, मैदो सॼे ॾींहं जो जेको ख़ाली हुयो उहो मैदो हिकिड़ी प्लास्टिक बैग वांगुरु आहे। जी ठीकु आहे, असांजो जेको आहे सो गोश्त ठहियलु अंदरि ई अंदरि आहे। जॾहिं पूरे ॾींहुं ख़ाली रहियो आहे त उहो सुकड़ियल हूंदो आहे। उन में 4 गिलास असां विधासीं पाणी जा, मथां तकड़ में अणपूरो चबायल खाधो खाधोसीं। हिकु घणो खाइणो आहे, ॿियो तकड़ में खाइणो आहे। सो तकड़ में कहिड़ो नुक़सानु आहे, चबाए सही नमूने सां नथा खाऊं। हिकु त खाऊं था तरियल शयूं, ॿियो पूरे सही नमूने सां चबाड़े नथा खाऊं, ऐं टियों एक्सेस यानी घणो पाणी था पियूं, त उन सां ओवरऑल मैदे ते बोझ थो थिए। ऐं उन खां पोइ तव्हां फ़ौरन सां अफ़्तार खां पोइ नमाज़ बि पढ़ूं था। नमाज़ पढ़ी कुझु माण्हू वरी उन ई वक़्तु लेटी बि पवंदा, छो थोरी घणी ज़ाहिर आहे पंहिंजे कंहिं कमकार ते वियल हूंदा, उतां वापसि आया आहिनि, ॾींहं जी थकावट बि आहे, मतां अफ़्तार बि थी आहे। ऐं हाणे जेको यकदमि मानी खाधीसीं त उन सां घणो कुझु असांजी ब्लड फ्लो बि आंडनि न वियो, त उन सां असांखे थोरी थकावट जो अहसासु अञा वधीक थिए थो, यकदमि में फ्रेशनेस नथी अचे। त खाई करे फ़ौरन लेटण सां छा थो थिए, ग़िज़ा जी नाली यानी खाधे खुराक जी नाली ऐं मैदो, उन जो जेको लिंक आहे, जेको पाण में लिंक आहे, उहो सिधो फ्लेट रहे थो। सही, हाणे मैदो घणो भरियल आहे, डिस्टेंडेड आहे, उभरियल आहे, ऐं कुदरती तौर ते ग़िज़ा जी नाली ऐं मैदो इन जे विच में जेको जंक्शन आहे, जेको ब्रेक आहे, उहो कुदरती तौर ते थोरो लूज़ बि थींदो रहंदो आहे। ठीकु, पूरा 24 कलाक हीअं टाइट बंदि न आहे, थोरो लूज़ थींदो आहे। त जॾहिं मैदो असांजो घणो भरियल हूंदो न, त तेज़ाबियत जेका मैदे में कुदरती तौर ते हूंदी आहे, उहा थोरी ग़िज़ा जी नाली खे लॻंदी। पोइ कुझु माण्हुनि खे खटे ॾकारनि जी शिकायत थींदी, ठीकु आहे, तेज़ाबियत जी शिकायत थींदी, ऐं कुझु माण्हुनि खे घणो खाइण खां पोइ उल्टी बि थी पवंदी आहे। सही, ठीकु आहे, उहो इन करे ई थींदी आहे जॾहिं छो जो असांजो जेको मैदो आहे उन में जेतिरो तेज़ाब आहे, उहो तेज़ाब जेकॾहिं असां हुतां कढी करे पंहिंजे चमड़ी ते हणूं त सड़ी पऊं। अच्छा, पर कुदरत जो निज़ाम इहो आहे जो असांजे अंदरि उहो तेज़ाब पियो आहे, असां सड़ूं नथा। छो जो मैदे जी जेका अंदरि जी दीवार आहे, उनखे कुदरत हिकिड़ी
मुख़्तलिफ़ क़िस्म जी सेंसिटिविटी ॾिनी आहे जेका उहो तेज़ाब खे बर्दाश्त करे थी सघे। उहा सेंसिटिविटी, उहा जेका कैफ़ियत आहे, न उहा ग़िज़ा जी नाली यानी खुराकी नाली में आहे, न अॻिते आहे। त तेज़ाब, उहो ई तेज़ाब जॾहिं मथे ईंदो आहे त मुंहं में कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त जंहिंजो रकारणोसीं मुंहं में ईअं लॻंदो खटो पाणी अची वियो आहे या तेज़ाबी पाणी अची वियो आहे। उहो असल में उहो ई तेज़ाब जेको असांजे मैदे में खाधे खे हज़म करण लाइ कुदरत रखियो आहे। ठीकु आहे, त घणो खाइण सां उहो तेज़ाब मथे अची थो सघे ग़िज़ाई नाली में, त इन करे हमेशह घणो न खाइजे। ऐं हू बि इहो निज़ाम आहे त असां मानी जॾहिं बि खाऊं त थोरी बुख बाक़ी रखूं जी। ठीकु आहे, इहो निज़ाम इन करे ई आहे त छो जो उहा जेका ग़िज़ा आहे उनखे जेतिरो असां चॿाड़े रवानो कयोसीं उनखां अॻिते वरी मैदे में उनखे वधीक कुदरती तरह सां मेटियो थो वञे। सही, ठीकु आहे, उहे जेके असांजे स्टमक यानी मैदे जा जेके मसल्स गोश्त जा टुकड़ा आहिनि उहे उनखे चर्न कनि था, खाधे खे अञा वधीक रगड़नि था ताकी उहो सन्हो थी वञे त उहो अॻिते आंडनि में हली सघे। ठीकु आहे, जहिड़ी असां खुराक खाऊं था ईअं जो ईअं अॻिते न थी वञे। त उहो जॾहिं मैदो उनखे थोरो वधीक सन्हो करण जी कोशिशि थो करे त कुझु ज़रात तेज़ाब समेत ग़िज़ा जी नाली में बि अचनि था ऐं ॿियो मैदे ते प्रेशर वधीक थो पए। पोइ असांखे पाण खे जेको घणो खाई था वठूं त हिकिड़ी डिस्कम्फर्ट थिए थी, न लेटण जहिड़ा आहियूं, न वेहण जहिड़ा आहियूं, न वरी हली घुमण जहिड़ा आहियूं। ठीकु आहे, सो इन करे इहो एहतियात करणु ज़रूरी आहे त असांखे इहो हिकु दफ़ो अॼु आख़िरी इन ई वक़्तु न मिलियो आहे, अफ़्तार खां सैरी ताईं टाइम आहे, थोरो थोरो करे बाद में बि खाई थो सघिजे, पाणी बि बाद में पी थो सघिजे। हाणे ई खाधोसीं इमीडिएट 2 गिलास ॿिया पी छॾियासीं त पोइ छा थियो, घणी डिस्टेंशन थी वई, त उन सां वधीक नुक़सान था थियनि। सही। कुर्बान अली साहब, तव्हांखे गुज़ारिश आहे त असांखे 2 मिसरा नाचा ॿुधायो। बिस्मिल्लाह। अॼु ॾाढो सतायो सूर मदीनो यादि आयो आ, ओ पल पल पवन पिया पूर ढोलण यादि आयो आ। अॼु ॾाढो सतायो सूर मदीनो यादि आयो आ, ओ पल पल पवन पिया पूर ढोलण यादि आयो आ। ओ मौला ते सिन मार जा पहिरियां मदीनो ॾेखार जा, पहिरियां मदीनो ॾेखार जा। ओ मौला ते सिन मार जा पहिरियां मदीनो ॾेखार जा, पहिरियां मदीनो ॾेखार जा। पोइ मौत बि आ मंज़ूर मदीनो यादि आयो आ, ओ पल पल पवन पिया पूर ढोलण यादि आयो आ। रुगी तलब आ दीदार जी मिठड़े मदीने पार जी, मिठड़े मदीने पार जी। रुगी तलब आ दीदार जी मिठड़े मदीने पार जी, मिठड़े मदीने पार जी। कयो झूरी सफ़ा दिल झूर मदीनो यादि आयो आ, ओ पल पल पवन पिया पूर ढोलण यादि आयो आ। ओ हेल बहाजन सां गॾिजी मुंहिंजो बि नालो अचे लिखजी, मुंहिंजो बि नालो अचे लिखजी। ऐं हेल बहाजन सां गॾिजी मुंहिंजो बि नालो अचे लिखजी, मुंहिंजो बि नालो अचे लिखजी। आया बेसमर मजबूर मदीनो यादि आयो आ, ओ पल पल पवन पिया पूर ढोलण यादि आयो आ। गुलजहान तो दरिया है गदागर, तो सोने नबीअ जो ही मंगसी सनागर, तो सोने नबीअ जो ही चांडियो सनागर। गुलजहान तो दरिया है गदागर,
तूं सोणे नबीअ जो ही मंसी सना करे, तूं सोणे नबीअ जो ही चांजो सना करे, कयो नज़र करम हुज़ूर मदीनो याद आयो ओ पल पल पवन प्या पूर ढोलण याद आयो अज ॾाढो सतायो सूर मदीनो याद आयो ओ पल पल पवन प्या पूर रणल याद आयो। सुभान अल्लाह, माशाल्लाह। मौलाना गुल हसन साहब, जीअं असीं ख़ुम्स खे तव्हां डिफाइन कयो, ऐं असीं ज़कात लाइ पुछणु चाहियूं था त ज़कात बि छा सादात खे ॾिजे, इहो आहे किथे लिखियलु, या असीं कंहिं यतीम ग़रीब खे ई ॾेई सघूं था ज़कात? ज़कात जेका आहे उहा क़ुरान मजीद जी आयत मुताबिक़ मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे जेका क़ुरान मजीद जी आयत आहे बयानु थियल आहे उन्हनि खे जेका आहिनि तव्हां ज़कात ॾियो, ॿियनि खे जेका आहिनि तव्हां ज़कात नथा ॾेई सघो। जीअं जेका आहे सूरह तौबा में बयानु थियल आहे त ज़कात जेका आहे मुस्तक़ीन खे ॾियो, फ़ुक़रा ऐं मसाकीन, फ़ुक़रा खे ॾियो, फ़क़ीर जेके मोहताज आहिनि जिन वटि सॼे साल जो खाधो न हुजे, सफ़ा जिन वटि का शइ न हुजे घर में, तव्हां उनखे जेको आहे तव्हां ज़कात जेको आहे उहो ॾेई सघे थो। मसाकीन जेके बिल्कुलु मिसकीन हुजनि उन्हनि खे जेको आहे ज़कात ॾियो। आमिलीन ज़कात जेके ज़कात वठण जा मुस्तहिक़ हुजनि, जन वटि आहे सही, बाबा ॾिसूं था पिया घर वटि उनजो खाधो कोन्हे, को माल कोन्हेसि, को बचा उनजा बुख ते आहिनि, उन ते आहिनि, उन्हनि खे जेको आहिनि तव्हां पहिरियों आमिली जेके ज़कात जा छा आहिनि मोहताज आहिनि, जेके ज़कात जा मुस्तहिक़ आहिनि, उन्हनि खे तव्हां ज़कात ॾियो। मुअल्लिफ़ुल क़ुलूब जेके दिलनि जे लिहाज़ सां जेको आहिनि परेशान आहिनि, मुस्तरिब आहिनि, या दिलनि जे मुश्किलात जे लिहाज़ उन्हनि खे तव्हां ज़कात ॾियो। ग़ुलामनि खे आज़ादु करण जे लिहाज़ सां तव्हां ज़कात ॾियो। हिकिड़ो ग़रीब आहे, मिसकीन आहे, कंहिंजो पुटु जेको आहिनि ग़ुलाम आहे, कंहिं वटि फाथल आहे, बाबा 5 लखनि में फाथल आहे, 2 लखनि में फाथल आहे, लख में फाथल आहे, त उनखे आज़ादी जे लिहाज़ सां तव्हां ज़कात जेको आहे उहो ॾेई सघो था। मक़रूज़ खे अगरि कर्ज़दार आहे, कर्ज़ नथो ॾेई सघे, कोई ज़कात ॾियणु चाहे त उनखे जेको आहे कर्ज़ तौरु जेको आहे तव्हां ज़कात जेको आहे अदा उनजी करे सघो था, ज़कात उनखे बि तव्हां ॾेई सघो। राह ख़ुदा में, ख़ुदा जी राह में जेको आहे तव्हां ख़र्चु कयो, ग़रीबनि खे बि खाधो खारायो, मिसकिननि खे, यतीमनि खे, या कंहिंखे बि जेको आहे न्याज़ खारायो, को प्रोग्राम करायो उन्हनि जे लिहाज़ सां, उनखे बि तव्हां ज़कात जेको आहे ॾेई सघो था। मुसाफ़िर खे जेको परेशान हुजे, जंहिं वटि किरायो न हुजे, भाड़ो न हुजे, तव्हां उनखे बि जेको आहे ज़कात अदा करे ॾेई सघो था। बहितरीनु ज़कात ॾियण जो जेको आहे ऐं सदको ॾियण जे लिहाज़ सां जेको हुकुम ॾिनो वियो आहे उहो सभ खां पहिरियों पंहिंजे पाड़े में, पंहिंजे घर में, पंहिंजे अज़ीज़ खे जेको आहे तव्हां ॾियो जेको आहे, ताकी मिसाल हिकिड़ो ज़कात कढे थो, ख़ुम्स कढे थो, ॾेई थो छॾे ॿिए पासे ॾे, पंहिंजे घर में जेको आहे उन वटि मोहताजी आहे, मिसाल हिकिड़ो वञे थो ज़कात जे लिहाज़ ज़कात कढे थो, मां ज़कात फलण, उनजे घर में जेको आहे मिसकीनी आहे, उनजी भेण जेका आहिनि उहा परेशान आहे, उनजे घर में भाउ जेको आहिनि परेशान आहे, उनजे घर में ॿियो अज़ीज़ जेको आहे परेशान आहे, त पहिरियां पंहिंजी पाड़ी जो ख़्यालु रखे, पहिरियां पंहिंजे घर जो ख़्यालु रखे, पोइ जेको आहे ॿार इंसानु ज़कात सदकात जेको आहे उहो ॾेई सघे थो। ज़कात जेको आहे सदकात हिकु बहितरीनु अमल आहे ॾियण जे लिहाज़ सां। ज़कात जे लिहाज़ सां हुकुम जी ताक़ीद कई वई आहे, अगरि तव्हां कहिड़ी बि हालत में छो न हुजो, जीअं क़ुरान मजीद जी मूं तिलावत जेका आहे ख़ुतबे सां गॾु आयत हिकिड़ी तिलावत कई सूरह माइदा जी 55 आयत नंबर आयत, उन में जेको आहे ज़कात ॾियण जे लाइ हुकुम ॾिनो आहे कंहिंखे, ॾिसो उन में आयत जे लिहाज़ सां इमाम अली अलैहिस्सलाम रुकू जी हालत में आहिनि, ऐं हिकिड़ो साइल अची सवाल करे थो आहे जेको मुंहिंजी मुश्किल हल करे या मूंखे जेको आहिनि ख़ैरात ॾे, ख़ाली मोटाए, मौला छा था कनि, निमाज़ पढ़नि था, निमाज़ जी हालत में हालांकि जमात हले थी पई, रसूल ख़ुदा निमाज़ पढ़ाइनि था, या जेको आहे मौला अकेलो निमाज़ पढ़ाइनि था, लेकिन मौला उन साइल जी सदा ॿुधी करे मौला आंगुर जे इशारे सां जेका मौला वटि मुंडी पातल उहा ज़कात ॾेई था। सुभान अल्लाह, इन खां वधीक त ज़कात जो कोई मिसाल ई न। बाद रिवायतुनि में इहे चवनि था उहा मुंडी उहा हुई जेका हज़रत सलमान नबी जंहिंसां जेको आहिनि ॿेड़ो तख़्त हलायो, जंहिंसां पखियुनि सां ॻाल्हाईंदो, बादशाही पंहिंजी जेका आहिनि सॼी हलाए, इहा मुंडी उहा अमीर अल मोमिनीन। साहिल बि कोई आम साहिल थोरा ई हो, साहिल बि ख़ुदा जे तरफ़ां मोकिलियल हिकिड़ो मुक़ररु फ़रिश्तो हुयो, जिब्राइल हुयो, हीउ इम्तिहान अली अलैहिस्सलाम जन जो। मौला जन असांखे इन हालत में बि ज़कात ॾेई करे ॿुधाइनि था त ख़ुदा जे तरफ़ां जेको अमर आहे, हुकुम आहे, उनखे तव्हां अंजाम ॾियो, ऐं इहो जेको आहे तव्हां ते वाजिबु आहे। मूं जेके बयानु कया मुआरिद, ज़कात
ऐं ख़ुम्स जेके आहिनि इहे ॿई सभु शयूं जेके आहिनि उन्हनि खे जेके आहिनि इहे ॾेई सघनि थियूं ऐं ॼण हिकिड़ो बहितरीनु जेको आहे अमल यानी कि आहे। सादात खे ज़कात नथी ॾेई सघिजे। न, सादात खे जेको आहे सदको हराम आहे। सैयद खे ॾेई सघे थो पर गैर सैयद खे नथो ॾेई सघे। सही आहे, मौलाना साहब बहितरीन डिफाइन कयो ऐं असां अञा वधीक ॻाल्हियूं करण वारा आहियूं। नाज़रीन केॾा न वञो, वरी वापसि था अचो। परिकार नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलुक कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान ऐं लाइफ बॉय शैम्पू। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है। मेडिसन, सिरप और हेल्दी प्रोडक्ट के थ्रू हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई और लोगों का स्ट्रॉन्ग ट्रस्ट बिल्डअप किया। जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते हैं और ये नई नई प्रोडक्ट्स बनाते रहते हैं, जैसे आपको प्योरिटी एंड क्वालिटी पे दोबारा से भरोसा हो सके, क्योंकि हमदर्द हर घर का हमदर्द है और भरोसा है। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू ऐं डॉक्टर साहब जन खां ज़रूरु पुछंदासीं जो असीं सहरी में खोड़ सारो खाई वेहूं था ऐं असांखे ख़बर नथी पवे। मानी बि खाऊं था, वरी असां वटि सयूं आहिनि, फिरनियूं जंहिंखे चऊं था, उहे सभिनी जूं फेवरेट आहिनि। उनखां पोइ पाणीअ जा 7-8 गिलास, जीअं सॼो ॾींहुं असांखे उञ न लॻे। डाइजेस्टिव सिस्टम अगरि ख़राबु थी वञे, असांखे रोज़ो बाहे, पोइ छा कजे? ॾिसो, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई, हाणे मां थोरो पहिरियां जॾहिं अफ़्तार ते ॻाल्हायो त उन ते बि इहा ॻाल्हि कईसीं त पाणी जो घणो इस्तेमालु मानी सां गॾु मुनासिबु न आहे, उहो तंग कंदो। त जेके खटा ॾकार या तेज़ाबियत जूं ॻाल्हियूं कयूंसीं, सहरी में बि उहो कानून लागू थिए थो त ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हां 2 खां 3 गिलास पाणी पीतो आहे, खोड़ आहे। 4 गिलास, 6 गिलास, 8 गिलास, पोइ बिल्कुलु वेठा इंतज़ारु कंदा आहिनि त अज़ान थियण वारी हुजे त उन वक़्तु बि हिकिड़ो गिलास भरे वरी ॿियो पी छॾिजे। ठीकु आहे, त इहो पाणी एतिरो एक्स्ट्रा न तव्हांजे जिस्म में उन वक़्तु रही थो सघे। ऐं जेको बि इंसानु घणो सहरी जे वक़्तु पाणी पीअंदो आहे त उनखे पाणी नोट थींदो त थोरी थोरी देरि में पोइ पेशाब लाइ तंग बि थींदो। ॾींहं जे शुरू वारे हिसे में उनखे बार बार पेशाब थो अचे पियो। छो जो यूरिनेशन हिकिड़ो कुदरती अमल आहे जेको पाणी पीअण सां वरी ॿाहिरि बि कढणो आहे। त उहो एतिरो पाणी तव्हांजे जिस्म जी रिक्वायरमेंट आहे ई न त हिकु ई वक़्त में एतिरो घणो पाणी पियो। तव्हांखे छा करिणो आहे त जॾहिं अफ़्तार खां पोइ सहरी जे वक़्त ताईं विच में टाइम आहे, तव्हां अफ़्तार कई, नमाज़ मग़रिब पढ़ी, वरी थोरो पाणी पीतो, वरी हलिया वियो तरावी पढ़ी, तरावी खां पोइ वरी थोरो पाणी पीतो, थोरो हली घुमी फिरी वरी पाणी पीतो, त उन सां तव्हांजो पाणी जी सर्कुलेशन बि बॉडी में सही रही ऐं ओवरऑल तव्हांजे मैदे ते बि बोझ न थियो। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त जेको असां सहरी करे फ़ौरन लेटी पवंदा आहियूं न जी, त उन सां जेका पहिरियां ॻाल्हि कईसीं मैदे ऐं ग़िज़ाई नाली जो रुख जेको आहे सो सिधो रहंदो, त उन सां तेज़ाबियत घणी मथे ईंदी। पोइ जेको ॾहें तव्हां सुबुह में घणो खाधो आहे, सहरी में घणो खाधो आहे, त उन सहरी जे घणे खाइण जे करे तव्हांखे सुबुह जो पहिरियों हिसो ई तव्हांजी शुरूआति ई ख़राबु रही। जॾहिं शुरूआति ख़राबु रही त सॼे ॾींहं जो रोज़ो जेको आहे तव्हांजो हिकिड़ो डिस्कम्फर्ट जी हालति में गुज़रंदो। बहितर हालति इहा आहे त तव्हां सहरी जे वक़्तु थोरो घटि खाओ, थोरी बुख बाक़ी रखो, उन सां तव्हांखे कोई एतिरी घणी बुख न थी वेंदी अफ़्तार ताईं। ठीकु आहे, छो जो असां सोचींदासीं 4-6 मानियूं हिकु ई धक में खाऊं त पोइ इहो सॼो ॾींहुं हलंदियूं। ठीकु आहे, ॿियो वॾो नुक़सानु इहो त जेका पहिरीं ॻाल्हि कईसीं त रोज़े सां जेको असांखे जिस्मानी सिहत जो फ़ाइदो थियणु घुरिजे, उहो इन करे नथो थिए जो असां जंहिं वक़्तु सहरी था कयूं त इहो सोचे था खाऊं त सॼो ॾींहुं बुखो रहणो आहे, मानी ॿीणी खाइणी आहे डबल। वरी जंहिं वक़्तु अफ़्तार कंदासीं त इहो सोचींदासीं सॼो ॾींहुं बुखा रहिया हुआसीं त हाणे वरी डबल, 3 दफ़ा जी जॻह ते 4 दफ़ा ई मानी खाई वियासीं। सही, ठीकु आहे, त असांखे ओवरऑल बॉडी ते बेनिफिट न रहियो, नुक़सानु थियो, नुक़सान ई थियो। असांखे जेकॾहिं वेट मैनेज करिणो हुयो, जेकॾहिं वज़न मैनेज करिणो हुयो, त असांखे जेकॾहिं रमज़ान खां पहिरियां असांजो टारगेट हुयो त असां 100 मां 90 किलो ते ईंदासीं, पर 1 10 ते वञी पहुतासीं। 1 10 ते वञी पहुतासीं। रीज़न इहो आहे छो जो असां 3 दफ़ा जी जॻह ते 4 दफ़ा खाधो। ठीकु आहे, सहरी में हमेशह थोरो दही जो इस्तेमालु करणु घुरिजे, 2-4 खजूर खाधा ऐं मानी जेतिरी तव्हां रुटीन खाईंदा आहियो, बसि हिकु वक़्त ते जॾहिं बि तव्हां रुटीन मानी जेतिरी खाईंदा आहियो बसि उहा ई खाइणी आहे। जेकॾहिं तव्हांजी मानी जी कैपेसिटी 2 चपाती आहे, 2 मानियूं आहिनि त 2 मानियूं खाइणियूं। ठीकु आहे, 2 खजूर खाधा, थोरो दही जो इस्तेमालु कयो, त दही सां हिकिड़ो जेको तव्हांजी तेज़ाबियत वारे असर आहे उहो बि कंट्रोल थी वेंदो ऐं खजूर सां तव्हांखे कुदरती हिकु त सुनत बि पूरी थींदी। ॿियो त खजूर में कुदरती तौर ते उहे फाइबर बि आहिनि, डाइट्स बि आहिनि, वाइटामिन्स बि आहिनि, मिनरल्स बि आहिनि।
ठीकु आहे, त जेके तव्हांजे जिस्म में कंहिं शइ जी खोट थियण न ॾींदा। सही। ठीकु आहे, तव्हां सिर्फ़ु 2 खां 4 खजूर बि खाओ न त बि तव्हांजी सहरी पूरे ॾींहं जे लाइ काफ़ी आहे। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहो त जीअं दही खाइण जे लाइ चओ पिया तव्हां, कुझु माण्हू दही में या त खंडु विझनि था या त लूणु विझनि था, फ़ाइदेमंद छा आहे? इहे दही में खंडु या लूणु ॿई शयूं नुक़सानदेह आहिनि, उन्हनि ॿिन्ही मां को घणो फ़ाइदो कोन्हे को। ठीकु आहे, दही जेकॾहिं तव्हां प्लेन खाई वठो त उहा वधीक बहितरु आहे। ठीकु आहे, छो जो उन में कुदरती तौर ते जेके असांजी ग़िज़ा खे हज़म करण जूं शयूं आहिनि, जेके प्रोबायोटिक्स आहिनि, उहे वधीक हूंदा आहिनि। ऐं उहे असां उन सां जेको लूणु विझंदासीं त लूण सां असांजे जिस्म में नमकियात जो डिसबैलेंस थींदो, उहो बि ख़राबु। ऐं जेकॾहिं खंडु विझंदासीं त एक्स्ट्रा कैलरीज़ ईंदियूं, उहे बि ख़राबु। एक्स्ट्रा कैलरीज़ जो मतिलबु आहे त असां वटि एक्स्ट्रा जिस्म ते चर्बी जमा थिए, फैटी लिवर जा चांस वधनि। ठीकु आहे, हर वक़्तु असांखे खंडु विझणु ज़रूरी आहे। सहरी जे वक़्तु असां दही में खंडु विधीसीं ऐं अफ़्तारे वक़्त ते शरबत, हिकिड़ो अॻे ई शरबत में खंडु खापी पई आहे अॻे ई, वरी 4 चमच ॿी खंडु विझंदासीं, उहा ॻोल्हे करे उन जे मथां शरबत जो रंग विझण जे लाइ। शरबत घणो माण्हू सिर्फ़ु रंगे लाइ पिया विझंदा आहिनि, शरबत में अॻे ई मिठाण आहे। डॉक्टर साहिब मुताबिक़ माना सॼो दारो मदार जेको आहे बीमारियुनि जो उहो मादो आहे। अगरि मादो जेको आहे उहो सही आहे त सभु शइ जेको आहे मेंटेन थी सघे थी। अगरि मादो ख़राबु थी वियो त माना सॼो जिस्म जेको आहे पोइ हर बीमारी जेको आहे असांखे कंट्रोल करे सघे थी। पोइ शुगर बि, पोइ जेको आहे न दर्द बि, पोइ सूर बि, पोइ अल्सर बि, ऐं जेका आहिनि उहा गर्माइश बि, सॼो यानी मादो अगरि इंसान जो सेट। ऐं रमज़ान मुबारक वाहिद महीनो आहे, अहिड़ो महीनो आहे ख़ुदा जे तरफ़ां जंहिंमें इंसान जो मादो सही करण जो तमामु बहितरीनु महीनो आहे। इन महीने में तव्हां पंहिंजे खाधे खे मेंटेन करे सघो था। इन महीने में जेको आहिनि पंहिंजे तव्हां जिस्म खे, मादे खे बिल्कुलु तव्हां, ऐं खोड़ सारियूं रवायतूं बि आहिनि। अगरि इंसान इन महीने में मादे जी का तकलीफ़ अथसि, बीमारी अथसि, माह मुबारक में रोज़ा रखे त उनखे मादे जी बीमारी तकलीफ़ उहा ख़तमु थी वेंदी। सही, एतिरो जेको आहे बयानु कयो वियो आहे इन लिहाज़ सां, छो जो हर शइ जी बीमारी जो जड़ मादो आहे। अगरि मादो इंसान जो सही थी वियो सभु बीमारियूं लही वेंदियूं। शेब साहब बिस्मिल्लाह कयो, असांखे 2 मिसरा नाचा ॿुधायो। पहजन ऐं परावन सां कंदड़ प्यारो नबी आ, वींदुसि न छॾे दर मां वफ़ादारो नबी आ, वफ़ादारो नबी आ। पहजन ऐं परावन सां कंदड़ प्यारो नबी आ, वींदुसि न छॾे दर मां वफ़ादारो नबी आ, वफ़ादार नबी आ। तकलीफ़ अचे तड भी सब्र मदनी करे पियो, तकलीफ़ अचे तड भी सब्र मदनी करे पियो। जन खे हुई दगा तन लाइ वरी दुआऊं घुरे पियो, जन खे हुई दगा तन लाइ वरी दुआऊं घुरे पियो। कुर्बान वञा केॾो कुर्बदार नबी आ, कुर्बान वञा केॾो कुर्बदार नबी आ, वफ़ादार नबी आ। पहजन ऐं परावण सां कंदड़ प्यारो नबी आ, वींदुसि न छॾे दर मां वफ़ादार नबी आ, वफ़ादार नबी आ। दुश्मन खे भी दिलदार ॾिनो कॾहिं न ॾोरापो, दुश्मन खे भी दिलदार ॾिनो कॾहिं न ॾोरापो। काफ़र भी एॾा कुर्ब ॾिसी पेश पया पो, काफ़र भी एॾा कुर्ब ॾिसी पेश पया पो। कुर्बान वञा केॾो कुर्बदार नबी आ, कुर्बान वञा केॾो कुर्बदार नबी आ, वफ़ादार नबी आ। पहजन ऐं परावण सां कंदड़ प्यारो नबी आ, वींदुसि न छॾे दर मां वफ़ादार नबी आ।
माशाअल्लाह सुभान अल्लाह। मौलाना गुल हसन साहब जी तव्हां फरमायो त असीं ज़कात जंहिंखे बि ॾियूं था त पहिरीं असीं पंहिंजे घर खे ॾिसूं ऐं पाड़े खे ॾिसूं। अॼुकल्ह जेको इहो ॾेखाव थी वियो आहे ऐं असीं कंहिंखे बि लिफ़ाफ़ो बंदि करे ज़कात ॾियूं था, छा इहा ज़कात क़बूल आहे? हिकु इहो ऐं ॿियो इहो त जेके बैंक बैलेंस मां असां छा ऑलरेडी पैसा कटिजी वञनि था ऐं असांखे मैसेज अची वञे थो त इहो ज़कात जे करे तव्हांजा पैसा कटिया, छा इहा ज़कात क़बूल थी वई असांजी? ॾिसो ज़कात आहे निसाब ते, जॾहिं निसाब थी वियो बैंक जे लिहाज़ सां। ऐं फ़िक़ह में फ़र्क़ु बि आहे, असां वटि जेका आहे अहल शिया फ़िक़ह में ऐं अहल सना फ़िक़ह में सुन्नत फ़िक़ह में जेका आहिनि अलॻि अलॻि जेके आहिनि उहे फ़तवान जे लिहाज़ सां फ़र्क़ु आहे। असां वटि जेकॾहिं बैंक बैलेंस आहे त शिया मज़हब में इहो कोन्हे को त तव्हां जेको आहिनि बग़ैर इजाज़त जे तव्हां कटे सघो था, बल्कि असां वटि जॾहिं फॉर्म भरिबो आहे अकाउंट जे लिहाज़ सां उन में लिखाईंदा आहियूं त असां शिया फ़िक़ह सां तालुक़ु रखूं था, पोइ असां ते ज़कात जेका आहे उहा नाहे कटो, असां पंहिंजे हथ सां ॾींदासीं, असां पंहिंजे हथ सां जेका आहिनि उहा ज़कात ॾींदासीं, जंहिं जेको मुस्तहिक़ हूंदो उनखे जेको आहे ज़कात ॾींदासीं। ॿियो जेको तव्हांजो सुवालु हुयो त ज़कात जेका आहे उहा ॾेखाव जे लिहाज़ सां, ज़कात ॾेखाव जे लिहाज़ सां न आहे, बल्कि ज़कात मुस्तहिक़ खे ॾियणी आहे। हिकिड़ो आहे हिन जो घर भरियो पियो आहे, मां फलाणे खे ॾियां थो वञी, ख़बर बि आहे मूंखे हिन वटि सभु कुझु आहे, घर में हर शइ साल जो ख़र्चु आहे, हिन जा ॿार जेके आहिनि ख़ुशि आहिनि, हर लिहाज़ सां जेको आहे सभु शइ रखे थो, वरी मां उनखे ज़कात ॾियां वञी, ऐं इहो ॾेखाव आहे त मां फलाणे माण्हू खे ज़कात ॾिनी ऐं फलाणो माण्हू जेको आहे न अलाह साईं ॾेखाव वारी इबादत क़बूल कोन थो करे, ॾेखाव वारी ज़कात जेको आहे अलाह साईं क़बूल कोन थो करे। ज़कात उहा क़बूल करे थो जेको ज़कात जो मुस्तहिक़ आहे, जंहिं वटि ज़कात जे ॾियण जे लिहाज़ सां हुकुम ॾिनो वियो आहे। ईअं कोन्हे त असां ज़कात जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ हर कंहिंखे असां ज़कात जेको आहे ॾेई था सघूं, न ज़कात फ़क़ति उनखे ॾियो जेके ख़ुदावंद आलम हुकुम ॾिनो आहे। बग़ैर अगरि हुनजो ज़कात ॾींदो पोइ तव्हांजी ज़कात क़बूल न आहे, पोइ ज़कात उहा तव्हांजी ज़ाया थी वेंदी, माना बग़ैर कंहिं जेको आहे ॾियण जे लिहाज़ सां। बसि ज़कात इंसान उते ॾिए जिते ख़ुदावंद आलम हुकुम ॾिनो आहे, जेकॾहिं हिन खां बग़ैर ॾींदो त उनजी ज़कात जेका आहिनि उहा क़बूल कोन थींदी। ॿी ॻाल्हि कंदो हलां तव्हांखे ज़कात जे लिहाज़ सां, ज़कात जे लिहाज़ सां तव्हां उनखे बि ॾेई सघो था जेके पंहिंजो ज़ियारात जे लिहाज़ सां परेशान आहिनि, मुस्तहिक़ आहिनि, बाबा ग़रीब आहे, मिसकिन आहे, मक़रूज़ आहे, या इहे सभिनि खां थी वियो। अगरि तव्हांजे इलाइक़े में इन खां अलावा ॿियो को अहिड़ो फ़क़ीर कोन्हे को ऐं तव्हां वटि ज़कात आहे, कंहिंखे तव्हां ज़कात ॾेई करे ज़ियारत ते मोकिले सघो था, पोइ तव्हां पंहिंजो रोज़े रसूल जी तरफ़ उनखे ज़ियारत लाइ मोकिलियो, या मके मोकिलियो, मदीने मोकिलियो, कूफे मोकिलियो, करबला मोकिलियो, किथे मोकिलियो जेको आहे उनखे तव्हां उहो ॾेई करे मोकिलियो। अगरि इहे जेके फ़क़ीर बयानु कया आहिनि उहे अगरि न आहिनि तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे पाड़े में, तव्हांजे शहर में इहे न आहिनि, त पोइ उन वक़्तु जेको आहे तव्हां इहे ज़कात ॾेई करे उनखे तव्हां जेको आहे पंहिंजो सवाब ख़ातिर उनखे ज़ियारत वग़ैरह ते बि तव्हां मोकिले सघो था, उन में कोई हर्ज कोन्हे को। बहितरीन तव्हां ख़िताब फरमायो। नाज़रीन हलंदासीं हाणे अदियाबदा ॾांहुं। किचन में अॼु छा पची रहियो आहे, अदियाबदा तलो में छा पचाए रहियूं आहिनि, ॾिसंदासीं। हली जी अदियाबदा। थैंक यू सो मच सबा। अस्सलाम वालेकुम तमामु असांजे ॾिसण वारनि खे, घर भातियुनि खे। उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशबाश हूंदा, मज़े में हूंदा, रोज़ा सुठे तरीक़े सां गुज़रंदा हूंदा। मौसम इलाही बहितर आहे। जेकॾहिं कराची जी मां ॻाल्हि कयां त रातियूं त हींअर ताईं बि असां चादर ऐं कंबल बि बाज़ औक़ात आहे, ऐं कराचीअ खां ॿाहिरि त थोरी अञा बि गर्मी घटि आहे, त मौसम इलाही बहितर आहे। इहो रमज़ान जेको आहे सो काफ़ी सुठे मौसम में आयो आहे, ऐं उमेदु आहे त तव्हांखे रेसिपीज़ सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। असांजी कोशिशि रही त सहर, इफ़्तार, ईद जे हवाले सां सुठियूं रेसिपीज़ तव्हां सां शेयर कयूं वञनि। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन पहिरें रमज़ान खां वठी इंशाअल्लाह ताला 30 रमज़ान ताईं तव्हां ॾिसंदव ऐं ॾिसी रहिया आहियो, ऐं तव्हांखे सुठी बि लॻे थी ट्रांसमिशन असांजी। त रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में असांजो इहो किचन जो सेगमेंट जंहिंखे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, डिफरेंट पैकेजिंग में दस्तयाबु आहे, बॉटल में दस्तयाबु आहे, टिन पैक में आहे, पाउचिस में दस्तयाबु आहे, ऐं स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला जंहिंसां तव्हांजा ॿार रहनि था एक्टिव ऐं हायर ऐं स्ट्रॉन्गर। इन ई करे ॿारड़ा चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा, हमदर्द मेडिसन जे हवाले सां त इलाही फेमस आहे। हिकमत जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, ऐं इन्हनि जो रूह अफ़ज़ा वॾनि कई अरसे, कई सालनि खां वठी असांजे
मशरूब जो हिस्सो रहियो आहे। रूह अफ़ज़ा खे तव्हां पाणी में शामिलु कयो, रूह अफ़ज़ा खे तव्हां खीर में ऐड कयो, रूह अफ़ज़ा खे तव्हां डिफरेंट मिठी रेसिपीज़ में शामिलु कयो त रूह अफ़ज़ा तमामु बहितरीनु आहे ऐं रूह जेका आहे सा वाक़ई सरशार थी वञे। इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पंहिंजे रंग, खुशबू ऐं ज़ाइक़े जे करे प्रीमियम क्वालिटी जी चांहि आहे ऐं हमदर्द जा स्पाइस मिक्स बि आहिनि। MSG फ्री आहिनि, तमामु ज़बरदस्त पैकेजिंग आहे, बैलेंस में मसाला आहिनि, रेंज इन्हनि जी इलाही ज़बरदस्त आहे। छा कबाब, छा ग्रेवी ऐं छा राइस, पुलाव, बिरयानी, तिक्का बोटी ऐं सीख कबाब, इन सां गॾोगॾु जेको आहे सो कोरमो, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी निहारी आहे। त तमामु ज़बरदस्त रेंज आहे। लाइफ बॉय शैम्पू वारनि असां सां ताउन कयो आहे ऐं अॼु जी जेका रेसिपी आहे तमामु सिंपल आहे, ईज़ी आहे। अॼु असां सयुनि जो जेको ज़र्दो आहे उहो तयारु था कयूं, जंहिंमें यकीनन तव्हांखे सयूं खपनि। खंडु असां हिन में ऐड कंदासीं। अगेन ज़र्दे जो रंग आहे त जीअं थोरो ख़ुशि रंग थी वेंदियूं। खंडु तव्हां हिन में ऐड कंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ ऐं तलो बनास्पति गिह में असां इनखे तयारु कंदासीं, ठाहींदासीं। त मां हितां ऐड थी कयां तलो बनास्पति गिह, थोरो शामिलु कंदासीं, जंहिंमें जेके असां जूं सयूं आहिनि उन्हनि खे सुठे तरीक़े सां कंदासीं फ्राई। अच्छा, खुशबू जे लाइ असां इन में ऐड था कयूं नंढड़ा फोटा। मोस्टली असांजा जेके बि मिठा आहिनि उन्हनि में असां नंढड़ो फोटो थी वियो, दारचीनी थी वई, इन्हनि जो इस्तेमालु कंदा आहियूं त खुशबू तमामु सुठी ईंदी आहे। ऐं एज़ अ माउथ फ्रेशनर बि तव्हां इनखे यूज़ करे सघो था, नंढड़नि फोटनि खे। चलो, पेट जे लाइ इलाही सुठा हूंदा आहिनि नंढड़ा फोटा, इन्हनि खे इस्तेमालु करणु खपे। जेकॾहिं पेट ख़राबु हुजे ॿारनि जो, वॾनि जो, त इन में कहवे में तव्हां इनखे ऐड कयो। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जॾहिं तव्हां ठाहियो, हिकु ॿ नंढड़ो फोटो शामिलु कयो, चाहे अञा बि ख़ुशबूदार ऐं ज़बरदस्त थी वञे। थोरो ऐड कंदासीं ऐं इन खां बाद में जेके नॉर्मल असांजे सयूं मार्केट में अवेलेबल आहिनि उन्हनि सां ई तव्हां इन्हनि खे तयारु कयो। उहे ऐड कंदासीं, थोरे सुठे तरीक़े सां इनखे भुञंदासीं ऐं पोइ उन खां बाद में तव्हां इन में ऐड कंदव थोरो, अच्छा, शीरो। इन में के माण्हू अलॻि बि तयारु कंदा आहिनि, त पाणी ऐं खंडु जेको आहे सो उनजो शीरो कयो ऐं शीरे तयारु करण खां बाद में उहो शीरो तव्हां शामिलु कयो इन भुॻल जेके सयूं आहिनि उन्हनि में। पर असां इहो कंदासीं त खंडु ऐड करे ऐं पोइ पाणी शामिलु कंदासीं, उनखे बॉइल कंदासीं त उहो डिज़ोल्व थी वेंदी खंडु उन में। अच्छा, थोरो इन में जेको ज़र्दे जो रंग आहे उहो बि शामिलु था कयूं, जीअं कलर थोरो सुठो थी वञे, ज़बरदस्त थी वञे। ख़ासि तौर ते जेकॾहिं मां इफ़्तार जी ॻाल्हि कयां त दिलि वाक़ई चवंदी आहे त मिठो बि हुजे, कुझु नमकीन बि हुजे ऐं चटपटो बि हुजे। दिलि चवंदी आहे त हर क़िस्म जो जेको टेस्ट आहे उहो हुजणु खपे। त थोरो थोरो ज़रूरु तयारु करे सघो था, क्वांटिटी घटि रखो ऐं सर्विंग साइज़िस नंढड़ो हुजे त पंहिंजे घर वारनि जी ऐं असां जूं जेके बि ॾिसण वारियूं अमड़ आहिनि, भेनर आहिनि, उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त घर वारनि जी पसंदि जी हुजे, इफ़्तार हुजे, सहरी हुजे। हर कोई रोज़ो बि रखे थो त उन्हनि जे पसंदि जा जेके लवाज़मात आहिनि उहे दस्तरख़्वान ते ज़रूरु मौजूदु हुजनि ऐं दुआ बि करणु खपे त अल्लाह पाक असां सभिनीनि जे दस्तरख़्वान खे वसी करे। चलो जी, थोरो हुनखे फ्राई था कयूं। ज़र्दे जो रंग मां हिन में शामिलु कयो आहे। रेसिपी तमामु सिंपल आहे, तमामु ईज़ी ऐं आसान आहे। अच्छा, हिन में थोरो असां रूह अफ़ज़ा बि ऐड कंदासीं, सुठो लॻंदो, कलर बि सुठो खणी ईंदो। ऐं जॾहिं असां हिनखे सर्व कंदासीं त थोरो रूह अफ़ज़ा मथां ड्रिज़ल करे पोइ तव्हां हिनखे सर्व कयो। ईद ते बि तव्हां हिनखे तयारु करे सघो था, ठाहे सघो था। तमामु ज़बरदस्त तयारु थींदियूं आहिनि, ॾाढो क्विक बि थींदियूं आहिनि। नंढड़ा ॿार इलाही शौक़ सां खाईंदा आहिनि, जंहिंखे मिठो पसंदि हूंदो आहे। तयारु बि जल्दी थी वेंदियूं आहिनि, तव्हां झटपट तयारु करे उन्हनि खे ॾेई सघो था। सहरीअ में स्पेशली इलाही तयारु थींदियूं आहिनि, खजला ऐं फेनी त आहे ई, पर सयुनि जो बि
इलाही रवाज आहे असांजे घरनि में त खीर वारियूं या मिठियूं सयूं उन्हनि जे मथां जेको आहे सो खंडु विझी गुड़ विझी उहे इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। चलो थोरी ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे, थोरी 1-2 मिंट हिन खे अञा भुञंदासीं। उन खां बाद में मां हिन में खंडु ऐं शामिलु कंदमि पाणी। स्पॉन्सर्स जा नाला खणंदा हलूं, तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल प्रो ग्रोथ फॉर्मूला जेको तव्हांजे ॿारनि खे ठाहे थो हायर स्ट्रॉन्गर ऐं एनर्जेटिक। पाउचिस में बि आहे, टिन में आहे, बॉटल में आहे। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा ऐं डिफरेंट पैकेजिंग में दस्तियाबु आहे। ॾाढी ईज़ी ऐं कन्वीनियंट इन्हनि जी बॉटल आहे। हिकिड़े तवील अरसे खां वठी माण्हुनि जो एतमाद इन्हनि खे हासिलु आहे त रूह अफ़ज़ा। इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स जेके तमामु ज़बरदस्त आहिनि, MSG फ्री आहिनि। हिकिड़ी ज़बरदस्त इन्हनि जी वैरायटी ऐं रेंज आहे। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे। अच्छा, हाणे ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे त हिन में शामिलु कंदासीं खंडु। थोरी खंडु ऐड था कयूं ऐं गॾोगॾु पाणी। अच्छा, पाणी तव्हां बसि अंदाज़े सां हिन में शामिलु कंदव त जीअं जेके असांजूं सयूं आहिनि इहे थोरियूं डिप थी वञनि, थोरियूं भुॼी वञनि, बसि एतिरो ई पाणी। त अगेन वजह उहा ई आहे त इहे थोरी सॉफ्ट थी वेंदी। थोरो वञा ऐड था कयूं। खंडु पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां शामिलु कयो। रोज़े में कुझु ठाहियो था त पोइ थोरो घटि ई रखो, ऐं वधि त तमामु ईज़ीली थी थो वञे, पर घटि करणु जेको आहे सो मुश्किल थी थो वञे। मां हिन में रूह अफ़ज़ा बि ऐड कंदमि त ईअं न थिए त असांजी जेका खंडु आहे उहा घणी थी वञे। त हिन में पाणी ऐड कयोसीं, हिन खे थोरो रखूं था दम ते। अच्छा, रीकेप मां तव्हांखे ॾींदी हलां अॼु जो जेको असां सयुनि जो ज़र्दो तयारु कयो अथसीं। हिन में तव्हांखे जेको असांजो मेन इंग्रीडियंट आहे सयूं त आहिनि ई, पर तलो बनास्पति गिहु तमामु बहितरीनु हिन जी ख़ुशबू आहे। जेकॾहिं असां देसी खाधनि जी ॻाल्हि कयूं, देसी हलवनि जी ॻाल्हि कयूं, देसी मिठनि जी ॻाल्हि कयूं त गिह में तमामु ज़बरदस्त थींदा आहिनि। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो अरोमा निकिरी करे ईंदो आहे। ऐं जेकॾहिं नमकीन जी ॻाल्हि कयूं त बिरयानी, कोरमो, निहारी, पाया इहे गिह खां बिना त मज़ेदार न थींदा आहिनि। ऐं जॾहिं तलो बनास्पति गिहु हुजे त पोइ छा ॻाल्हि आहे। ज़बरदस्त रेसिपीज़ तव्हांजूं तयारु थींदियूं। त अॼु जो जेको इहो असां ज़र्दो तयारु कयूं था इन में बि तव्हां ऐड कजो तलो बनास्पति गिहु जेको स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूले सां गॾु आयो आहे, शानदार बचत सां गॾु आयो आहे। हिन रमज़ान में स्पेशल इन्हनि जी बचत आहे ऐं स्पेशल जेको आहे सो इन्हनि जी पैकेजिंग आहे त तमामु ज़बरदस्त आहे। इहो तव्हां हिन खे ऐड कयो ऐं 2-3 तव्हां ऐड कयो हिन में नंढड़ा फोटा। ऐं जेकॾहिं घर वारनि खे एतराज़ थींदो आहे त भई फोटो मुंहं में अची थो वञे, उन्हनि खे पीसे करे बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त पोइ तव्हां इन में ऐड कयो सयूं जेके तव्हांखे पसंदि हुजनि, थुल्हियूं, सन्हियूं, उहे तव्हां इन में शामिलु कयो ऐं उन्हनि खे थोरो तव्हांखे सुठे तरीक़े सां इन जी भुनाई कयो। अच्छा, मार्केट में बि जेके सयूं मिलंदियूं आहिनि के इलाही डार्क कलर जूं हूंदियूं आहिनि, थोरियूं भुॻला हूंदियूं आहिनि, के थोरियूं घटि भुॻला हूंदियूं आहिनि। त तव्हां पंहिंजे हिसाब सां जेके बि तव्हां सयूं यूज़ कयो था, हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त उन खां बाद में सिंपली इन में ऐड कंदासीं खंडु। अलॻि सां जेकॾहिं शीरो था ठाहियो त उहो बि सही आहे। तव्हां शीरो में खंडु जेका तव्हांखे पंहिंजे हिसाब सां ठीकु थी लॻे। मां त हिकिड़ी प्याली जेकॾहिं सयूं खयूं आहिनि त मां अधु प्याली हिन में खंडु जो इस्तेमालु कयो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां घणो मिठो खाओ था त थोरी वधीक ऐड कयो। मथां थोरो असां जेको रूह अफ़ज़ा उहो बि शामिलु कंदासीं। ऐं उन खां बाद में थोरी देरि जे लाइ सयुनि खे दम ॾेई छॾियो, थोरियूं सॉफ्ट थी वेंदियूं। ऐं उन खां बाद में तव्हां हिननि खे डिश आउट कयो। ऐं थोरा मां हिननि जे मथां बि बादाम ऐड कंदमि, थोरो जेको चांदीअ जो वर्क़ आहे उहो ऐड कंदासीं। थोरियूं सुठियूं लॻंदियूं, ख़ूबसूरत लॻंदियूं। इफ़्तार में, सहर में जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां हिनखे इंजॉय करे सघो था। मां हिकिड़ो प्लेटर खणी थी अचां ऐं हिनखे
डिश आउट था कयूं, गॾोगॾु स्पॉन्सर्स जा नाला खणंदा हलूं। अॼोके असांजे किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे जनाब तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, ऐं इन सां गॾोगॾु हमदर्द जा मसाला आहिनि, तमामु ज़बरदस्त मसाला आहिनि। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट असां सां गॾु आहे, रूह अफ़ज़ा हमदर्द वारनि जो असां सां गॾु आहे, लाइफ बॉय शैम्पू वारा असां सां गॾु आहिनि। इन्हनि सभिनीनि ताउन कयो आहे त इहो किचन जो जेको सेगमेंट आहे इहो असां तव्हां ताईं पुॼाए रहियासीं पहिरें रमज़ान खां वठी इंशाअल्लाह ताला आख़िरी रोज़े ताईं। रहमत रमज़ान जी इन ट्रांसमिशन में असांजी कोशिशि रही त तव्हांजे दस्तरख़्वान खे कुझु अञा बि ख़ूबसूरत ठाहिजे, कुझु आइडियाज़ तव्हांखे ॾींदा वञनि ऐं तव्हां उमेदु आहे त उनखे तव्हांखे सुठो बि लॻंदो हूंदो। तव्हां यकीनन ट्राई कंदा हूंदा रेसिपीज़। ऐं मोस्टली जेकॾहिं मां फरमाइशुनि जी ॻाल्हि कयां त असांखे फरमाइशूं इहे ई ईंदियूं आहिनि त तव्हां पकोड़ा ठाहिणु सेखारियो, चाट। असांजा जेके बि ॾिसण वारा घर भाती आहिनि उन्हनि खे इहे ई जेके रिवायतियूं असांजूं रेसिपीज़ आहिनि इहे उन्हनि खे सुठियूं लॻंदियूं आहिनि। त कोशिशि रही त उन्हनि खे थोरो हिकिड़ो फ्यूजन करे ऐं सुठियूं करे तव्हां सां गॾु शेयर कई वञे। ऐं रहमत रमज़ान जी असांजी ट्रांसमिशन मां पाण बि फॉलो कंदी आहियां। तमामु मालूमात में बि इज़ाफ़ो थींदो आहे। असांजूं सभा जूं ॻाल्हियूं चिट चैट, असांजा डिफरेंट गेस्ट सां असांजी थींदी आहे मुलाक़ात, ऐं उन सां गॾोगॾु असांजो किचन जो सेगमेंट जंहिंखे रौनक बख़्शी आहे असांजे हमदर्द वारनि, ऐं उन सां गॾोगॾु तलो वारा आहिनि जनाब, ऐं स्पाइस मिक्स बि आहिनि, असांजी मेज़बान प्रीमियर डस्ट बि आहे, ऐं लाइफ बॉय शैम्पू बि आहे तमामु ज़बरदस्त। त चलो जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां गार्निश कयो पंहिंजो मिठो। के माण्हू वाक़ई इलाही उन्हनि खे आदत हूंदी आहे डेली जेसि ताईं हो कुझु मिठो न खाइनि त उन्हनि जी क्रेविंग्स जेके आहिनि से ख़तमु न थींदियूं आहिनि। ऐं हेल्दी वर्जन त इहो बि आहे त तव्हां फ्रूट्स जो इस्तेमालु कयो, पर वरी कॾहिं दिलि ज़रूरु चवंदी आहे त कुझु मिठो तयारु कयो वञे, ऐं कॾहिं कॾहिं खाइण में बिल्कुलु कोई हर्ज बि न आहे। ज़रूरु तव्हां तयारु कयो, उन्हनि खे खाओ। बसि ॻाल्हि उहा ई आहे त जेको सर्विंग साइज़ आहे उहो थोरो हुजे त पोइ कुझु बि खाइण में को अहिड़ो इशू कोन्हे। मिठो बि तयारु कयो, इफ़्तार हुजे, सहर हुजे। चलो इहो इन ते ऐड था कयूं, थोरो चांदी जो वर्क इन ते लॻाईंदासीं। तमामु सिंपल रेसिपी आहे। जेकॾहिं तव्हांजे घर में सयूं मौजूदु आहिनि त तव्हां अॼु ई इन रेसिपी खे ट्राई कजो। तमामु सिंपल आहे, आसान आहे, ऐं इलाही मज़ेदार बि थींदियूं आहिनि। चलो जी, ऐं अवल बल्कि वर्क ऐड था कयूं ऐं उन खां बाद में हिन में बादाम शामिलु कंदासीं। तलो बनस्पति गिह में असां इनखे तयारु कयो अथसीं, ठाहियो अथसीं। ख़ुशबू इलाही सुठी ईंदी आहे गिह में। जॾहिं बि तव्हां खाधा पचायो, मिठा पचायो, तमामु ज़बरदस्त उनजी ख़ुशबू ईंदी आहे ऐं फ्लेवर निकिरी करे ईंदो आहे स्पेशली। चलो जी, चलो ट्राई ज़रूरु कजो। मूंखे मुंहिंजी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो। अच्छा, हे जेको वर्क आहे उहो बि तव्हांजे हथनि ते लॻी वेंदो आहे त कोई स्पून यूज़ कयो या जंहिं काग़ज़ में लॻल हुजे उहो ई तव्हां बसि आहिस्ता सां इनखे लॻाए छॾियो। बसि कोई टेस्ट त न आहे पर ॾिसण में ज़रा ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ हिकिड़ी नई ऐं मज़ेदार ऐं क्विक रेसिपी सां गॾु हाज़िर थींदासीं रहमत रमज़ान जी इन ट्रांसमिशन में। ऐं ट्रांसमिशन असांजी जारी ओसारी आहे, तव्हां उनखे ज़रूरु ॾिसो। मुंहिंजी तरफ़ खां इजाज़त आहे ऐं अॼु जे लाइ एतिरो ई हुयो। मूंखे तव्हां ॾींदा इजाज़त। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। ओवर टू यू सबा। बरिकार नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू जेके असांजा कुलीग्स आहिनि ऐं मुंहिंजी टीम जा छोकिरा आहिनि उहे बि लाइफ बॉय यूज़ कंदा आहिनि। हाणे उन्हनि मूंखे ॿुधायो आहे छो त उन्हनि जा वार ॾाढा प्यारा आहिनि, ख़ासि करे अली जा ऐं हीरो जा। अच्छा, लाइफ बॉय जी थोरी तारीफ़ थी वञे त लाइफ बॉय में खोड़ सारा फ्लेवर्स मौजूदु आहिनि। तव्हांजे वारनि खे घाटो बणाईंदा आहिनि, मज़बूत बणाईंदा आहिनि ऐं ॿारनि लाइ बि 100% मुफ़ीद शैम्पू आहे। सो लाइफ बॉय
यूज़ कंदा कयो पंहिंजे घरनि में। तो नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो असांजो कंटिन्यू आहे। डॉक्टर साहब असां सां मौजूदु आहिनि। डॉक्टर ग़ुलामुल्ला साहब, इहो ज़रूरु तव्हां खां पुछंदमि त असांजे सिंधियुनि में चवणी हूंदी आहे, अगरि कुझु खाधो पीतो वञे थो या पेट में सूर थो पए या गैस, त आंड्रा वकोड़जी विया आहिनि। इहा छा आहे? इहा कॾहिं थींदी आहे बीमारी? असल में आंडा वकोड़जण को कुझु मख़सूस का शइ कान्हे का। हिकु असां वटि कुझु सिंधी में चवणियूं कुझु चवंदियूं आहिनि त हीअं ते ॿार आहे, हीअं में मुठ आहे, आंडनि में वकोड़ आहे, या कुझु माण्हू जेके आहिनि हिते कुझु हिते कराची में वरी चवंदा आहिनि नाफ़ उतर गई। ठीकु आहे, इहे मख़सूस के अलॻि शयूं न आहिनि। उहे ई शयूं आहिनि त मैदे या आंडनि में सूर जो पवणु। सूर छो थो पए? जॾहिं असां इनएप्रोप्रिएट खाऊं था त पोइ एक्सेस महिनत थी करणी पए, यानी वाधी महिनत थी करणी पए आंडनि खे ऐं मैदे खे। त नॉर्मली जेतिरो हली करे मूवमेंट करे करे ग़िज़ा खे हज़म करे पिया सघनि, उन ते ओवरलोड हुजण जे करे घणी मूवमेंट थी। जॾहिं उहो वधीक मूवमेंट थींदी आहे न, जॾहिं असां कंहिं शइ खे छिकींदा आहियूं या को कमु कंदा आहियूं, घणो ज़ोर लॻंदो आहे त गोश्त में सूर पवंदो जी। ईअं आंडनि में बि कुदरती तौर ते मसल्स आहिनि, उन्हनि में सूर पवंदो। ठीकु आहे, जॾहिं एक्सेस वर्क थियो, सूर पियो, हाणे उनखे खणी पेट में वकड़ चइजे, मरोड़ चइजे, आंडा वकोड़जी विया चइजे, शयूं साॻियूं आहिनि। हिकु इहा। ॿियो, जॾहिं असां अफ़्तार जे वक़्तु मुनासिब शइ इस्तेमालु न कईसीं, शरबत वारा बि जाम आहिनि, हे बि जाम आहिनि, उतां इनएप्रोप्रिएट शइ वठी आयासीं, उन सां उहो इन्फेक्टेड पाणी पीतोसीं त उन सां इन्फेक्शन थियो, मोशन थिया, उल्टी थी, हैज़ो थियो, जंहिंखे गैस्ट्रोएंटराइटिस चवंदा आहियूं। जी जी। ठीकु आहे, त उहे शयूं थी थियूं सघनि। छो थियूं थियनि? छो जो रश घणी आहे, प्रॉपर सफ़ाई सां उहे शयूं न ठहियूं, उहो पाणी उन सफ़ाई सां न ठहियो, त उन सां असां जॾहिं इस्तेमालु कयोसीं त उन इस्तेमाल सां थियो इहो त जरासीम असांजे आंडनि में विया, उन्हनि जी रैपिड ग्रोथ हूंदी आहे, उन सां हिकु त मोशन थिया, पेट में सूर थियो, वकोड़ पिया जी। ठीकु आहे, असां हुनखे क्रैम्प्स चवंदा आहियूं मेडिकल ज़बान में। क्रैम्प्स खे पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़े जा माण्हू मुख़्तलिफ़ अंदाज़ सां चवंदा आहिनि, को वकोड़जी विया, आंडो विलोड़जी विया, आंडनि में मरोड़ पई, ॻाल्हि साॻी आहे। इन अमल में पेशेंट ऑपरेट ताईं पहुची वेंदो आहे? उहो हिकु उन खां अॻी ॿी लेवल आहे त जेकॾहिं उन आंडनि में इन्फेक्शन जे करे या को कुदरती तौर ते आंडे में का ॿी रुकावट आहे। अच्छा, आंडे में रुकावट जो ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकु त इहो आहे त कंहिं अलाह न करे का गोश्त आहे, कोई एक्स्ट्रा ट्यूमर आहे जे ब्लॉकेज कई, ट्यूमर कंहिंखे कुदरती कॾहिं बि थी थो सघे, उनजो डायरेक्ट कोई लिंक डायरेक्ट रमज़ान सां कोन्हे को, पर जीअं असां डिस्कस कयोसीं त जॾहिं कॾहिं असां ग़िज़ा सुठी वठंदासीं त कोई नओं ट्यूमर थियण जा चांस न हूंदा। त उहो आहे, उन सां आंडे जी रुकावट आहे। हाणे खाधोसीं पीतोसीं, पेट में मरोड़ पई, सूर पियो, ख़बर पई त आंडो ब्लॉक आहे, उनखे अल्टीमेटली ऑपरेट थियणो आहे। ठीकु आहे, उहो थी वई ग्रोथ जे करे। ॿियो कॾहिं कॾहिं आंडे जी मूवमेंट एक्स्ट्रा थींदी आहे त उहो पाण ई ट्विस्ट थी वेंदो आहे। ओके, ठीकु आहे, त उहो जॾहिं आंडे में जेकॾहिं तव्हां कॾहिं इमेज ॾिठा हूंदा आहिनि त घणा वकड़ हूंदा आहिनि। ठीकु आहे, उहे जॾहिं पाण में लॉक थी वञनि, ट्विस्ट थी करे, त उन लॉक थियण खे अल्टीमेटली रिलीज़ करण जे लाइ ऑपरेट करिणो पवंदो। हिकु थियो ॻोड़ी या रसोली या ट्यूमर या कैंसर जे करे, ॿियो वकोड़ जे करे, पाण में वराका अची वञनि आंडनि जा। ठीकु आहे, इहो हिकिड़ो कुदरती तौर ते थी थो सघे। जेकॾहिं एक्सेस असां खाधोसीं, घणो खाधोसीं, उन में जेकॾहिं उहो थी वियो त ही ॿी पॉसिबिलिटी त ख़ैर रमज़ान में थी सघे जी, पर पहिरीं वारी पॉसिबिलिटी यानी ट्यूमर, कैंसर या कोई ॻोड़ी रसोली, उहा कुदरती तौर ते पहिरीं हूंदी त उहा ख़बर पवंदी, रमज़ान में बि पइजी थी सघे जीअं नॉर्मल डेज़ में ख़बर पए जी। पर इहे जेको वकोड़ थियणु या वराका अचणु आंडनि में, उहो घणो खाइण जे करे थी था सघनि। उहो घणो खाइण जे करे, आंडे जी घणी महिनत जे करे थी था सघनि, चांस घटि आहिनि पर थी था सघनि। मौलाना गुल हसन साहब, जीअं तव्हां फरमायो त ज़कात असीं जीअं तव्हां असांखे माण्हू ॿुधाया त उन्हनि खे ॾेई था सघूं, पर ज़कात टुकड़नि में तक़सीम करणु छा ज़रूरी आहे? छा हिकिड़े शख़्स जी हिकिड़ी ज़रूरत पूरी करणु ज़रूरी आहे? ज़कात जे लिहाज़ सां ॾिसिजे त जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे ॾिजे त बहितर आहे, ताकी हुनजो घर जेको आहे भले नमूने हली सघे थो। लेकिन हिसनि में तव्हां जेको आहे ज़कात खे तक़सीम करे सघो था, कोई हर्ज हिन में कोन्हे को। मिसाल ज़कात जेको आहे तव्हां वटि हिकिड़ो हिसो
आहे साल जे लिहाज़ सां अगरि तव्हां मुख़्तलिफ़ मिसकिननि खे ॾेई सघो था त तव्हां भले हिसा करे ज़कात जे लिहाज़ ॾेई सघो था, लेकिन बहितर आहे त हिकिड़े ई खे ॾियो ताकी उनजी ज़रूरत जेका आहे उहा पूरी थी वञे, उनजी मुश्किल जेका आहे उहा हल थी वञे, उनजी परेशानी जेका आहे उहा दूरि थी वञे ऐं पंहिंजे घर जेको आहे बहितरीन नमूने हू हलाए सघे। सही। अच्छा, तालीम जे लाइ बि पुछणो हुयो, छा तालीम में अगरि कंहिंजी मदद करणी हुजे त असीं ज़कात जो समूरो हिसो उनजी तालीम में या कंहिं ख़ैर जे लाइ असीं ॾेई सघूं था त हिननि ख़ैर नाहे करे सघिया ही हिननि खे असीं ॾियूं था पंहिंजी ज़कात? बिल्कुलु इन में कोई हर्ज कोन्हे को। तालीम जे लिहाज़ सां, बीमारी जे लिहाज़ सां या ॿी के परेशानी जे लिहाज़ सां तव्हां उन्हनि खे ख़र्च जेको आहे ॾेई, अगरि कंहिं तालिब इल्म वटि पंहिंजे तालीम हासिलु करणु, छो जो हू तालिब इल्म मुस्तहिक़ थी वियो, उनजी परेशानी आहे, तालीम हासिलु करणु छा आहे वाजिबु आहे, औजब आहे, ॾियण जेकॾहिं पैसा न आहिनि तालीम हासिलु करण जे लिहाज़ सां तव्हां उनखे ज़कात जेका आहे उहो ॾेई सघो था, छो जो हू मुस्तहिक़ ज़कात थी वियो आहे, उनखे तव्हां कोई हर्ज कोन्हे को। बहितर आहे उनखे ॾियो ताकी हिकिड़े बड़े मक़सद ताईं उहो पहुची सघे। सही। इन करे चवंदा आहिनि इस्पतालुनि जे लिहाज़ सां उन्हनि जो ख़्यालु रखो, ख़ुशूसनि जेके चैरिटीज़ आहिनि, जेके NGOs हलनि था या कुझु जेके आहिनि ॿियूं शयूं हलनि थियूं, उन्हनि जी तव्हां ज़कात जे लिहाज़ सां हेल्प कयो, जेके भला फलाही इदारा कमु कनि था पिया। मिसाल पाकिस्तान में खोड़ सारा अहिड़ा इदारा आहिनि जेके ग़रीबनि, मिसकिननि, यतीमनि जी या जेके आहिनि पंहिंजो अहिड़ा इदारा हलाइनि था पिया, जेके पंहिंजो यतीम खाना हलाइनि था पिया, या जेको आहिनि पंहिंजो राशन तक़सीम कनि था पिया, या ग़रीबनि ताईं मरीज़ जे लिहाज़ सां हू एहतमाम कनि था पिया, या जेको आहिनि एम्बुलेंसनि जे लिहाज़ सां गाॾियूं हलाइनि था पिया, उन्हनि खे तव्हां जेको आहे ज़कात ॾेई सघो था ताकी हिकिड़े भले नमूने में जेको आहे इस्तेमालु करे। लेकिन बेशर्त शर्त इहा आहे असांजे पाणे में पहिरियों मुस्तहिक़ जेकॾहिं कोई आहे त उनखे ज़कात ॾियो। तव्हांजी नज़र में अगरि तव्हांजे घर जे क़रीब कोई आहे त पहिरियां उनखे ॾियो। इहे मौक़िया बाद जा आहिनि, तव्हां इहे जेके ॿियनि खे बाद में ॾेई सघो था। पहिरियां पंहिंजो पाड़ो, पंहिंजो घर, पंहिंजा अज़ीज़, पंहिंजा रिश्तेदार, ताकी जेके आहिनि उहे हिन परेशानी में मुश्किलात मां ॾिठो वियो आहे। इब्न अब्बास खां सही बुखारी में बि इहा रवायत आहे, रसूल ख़ुदा माह मुबारक रमज़ान में तमामु घणा सखी हूंदा हुया ज़कात ॾियण जे लिहाज़ सां, यानी रसूल ख़ुदा एतिरा सखी हूंदा हुआ जो हवा जो तेज़ हलण खां बि वधीक जेका आहे सही बुखारी में रवायत बयान कई वई आहे, हवा जे तेज़ हलण खां वधीक जेको आहे रसूल ख़ुदा सखावत कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एतिरी जेका आहे ज़कात जे लिहाज़ सां हुकुम ॾिनो वियो आहे। ज़कात जेका आहे तव्हां बि कढो ऐं सभिनी खे जेको आहे ज़कात जे लिहाज़ सां हुकुम ॾियो ताकी असांजो माल बि पाक थी वञे, असांजे जिस्म जो सदको बि जेको आहे लही वञे, असांजी परेशानियूं ऐं मुश्किलात जेके आहिनि ज़कात सां गॾोगॾु जेको आहिनि सभई दूरि थी वञे। माशाअल्लाह, बहितरीन तव्हां फरमायो। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक। रहमत रमज़ान प्रोग्राम जारी आहे, असीं वापसि था अचूं नंढड़ी साई खां पोइ। वेलकम बैक इन रहमत रमज़ान प्रोग्राम। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द, रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। सो हाणे गुज़ारिश कंदासीं क़ुर्बान अली साहब जन खे त ॿ मिसरा असांखे नाचा ॿुधायो। बिस्मिल्लाह। मेड़ करे महबूब मिठे दे यार मदीने में दसमा परवर दे पर चाहे मुखे रोज़े रसूल तेरो दसमा परवर दे पर चाहे मुखे रोज़े रसूल तेरो दसमा मेड़ करे महबूब मिठे दे मेड़ करे महबूब मिठे दे यार मदीने में दसमा परवर दे पर चाहे मुखे रोज़े रसूल तेरो दसमा है रात जो हूँ तो मूसा न कोई आका जे अगिया दस रोई आका जे अगिया दस रोई है रात जो हूँ दो मूसा न कोई आका जे अगिया दस रोई आका जे अगिया दस रोई सोने सिद्दीक़ सोने उमर जा सोने सिद्दीक़ सोने उमर जा वासता प्रिय के दी दसमा परवर दे पर चाहे मुखे रोज़े रसूल तेरो दसमा परवर दे पर चाहे मुखे रोज़े रसूल तेरो दसमा हाय नाज सा रोज़े में विझी दीदूं आका जे अगिया कंदस गी हूँ आका जे अगिया कंदस गी हूँ
हाय नाज़ सां नीलुन में विझी दीदूं आका जे अॻियां कंदसि गिहूं आका जे अॻियां कंदसि गिहूं चरियन वांगे यार फेरा ॾेई चरियन वांगे यार चरियो थी फेरा ॾेई पियो फिरंदसि मां परवर दे पर चाहे मूंखे रोज़े रसूल ते रोंदसि मां परवर दे पर चाहे मूंखे रोज़े रसूल ते रोंदसि मां हाय आका जे अर्ज़ ते रब थींदो राज़ी रोई पोए हाकिम कंदसि याज़ी रोई पोए हाकिम कंदसि याज़ी हाय आका जे अर्ज़ ते रब थींदो राज़ी रोई पोए हाकिम कंदसि याज़ी रोई पोए हाकिम कंदसि याज़ी साण सजण जे करे ही जुदाई साण सजण जे करे ही जुदाई सिंध ॾे वापसि वरंदसि मां परवर दे पर चाहे मूंखे रोज़े रसूल ते रोंदसि मां परवर दे पर चाहे मूंखे रोज़े रसूल ते रोंदसि मां मेड़ करे महबूब जानीअ ॾे मेड़ करे महबूब मिठे ॾे यार मदीने वेंदसि मां परवर दे पर चाहे मूंखे हे रोज़े रसूल ते रोंदसि मां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौलाना गुल हसन साहब जी ज़कात जी ॻाल्हि हले पई असीं जॾहिं बि सदको कढंदा आहियूं ख़ैरात कंदा आहियूं त असीं ॿुधाईंदा आहियूं त हीउ सदको आहे ख़ैरात आहे पहिरीं त तव्हां इहो ॿुधायो त जेका असां ज़कात कढूं था छा इहो चवणु ज़रूरी आहे त हीउ ज़कात जा पैसा आहिनि बिल्कुलु हर शइ जी अमलनि जो दारोमदार नियत ते आहे जी नियत असांजी इहा हुजणु खपे जेका शइ ॾियूं था हीअ सदको ॾियूं था हीअ ज़कात ॾियूं था ठीकु आहे ज़कात कढे थो त इंसानु नियत इहा करे त मां हीअ ज़कात ॾियां थो ख़ुम्स अगरि ॾिए थो त ख़ुम्स कढे थो त इहा नियत इहा हुजे त मां हीअ ख़ुम्स ॾियां थो सदको अगरि ॾियणु चाहे थो त फलाणो मां हीअ जेको आहे सदको ॾियां थो हर शइ जी नियत जेका आहे उहा अलॻि अलॻि आहे मिसाल जीअं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं सुबुह निमाज़ूं सभु निमाज़ूं आहिनि सुबुह जी निमाज़ जी नियत अलॻि आहे ज़ोहर जी निमाज़ जी अलॻि आहे असर जी निमाज़ जी अलॻि आहे अहिड़ी तरह हर अमल जी नियत जेका आहे उहा अलॻि आहे ख़ुम्स जी पंहिंजी नियत आहे ज़कात जी पंहिंजी नियत आहे ऐं सदके जी जेका आहिनि पंहिंजी नियत आहे हर शइ खे जेका ॾींदो त पंहिंजी नियत करे जेको आहे उहो इंसानु ज़कात ॾींदो ईअं न आहे जो मसइलो पैसा ॾेई छॾियईं हाणे ख़बर न आहे हले सदको ॾिनई हले ज़कात ॾिनई हले ख़ुम्स ॾिनई इन करे नियत जेका आहे हर शइ जी अलॻि ज़रूरी आहे अच्छा ज़कात न ॾियण जा नुक़सान कहिड़ा आहिनि बिल्कुलु जेकॾहिं ज़कात नथो ॾिए ज़कात अमर वाजिबु आहे जहिड़ी तरह मां पहिरियां तव्हांखे बयानु कयो त फुरूदीन मंझां जीअं नमाज़ असां ते वाजिबु आहे अहिड़ी तरह ज़कात वाजिबु आहे जेकॾहिं ज़कात कोई नथो ॾिए त मुसलम गुनाहगार आहे ख़ुदा जे अमर जी नाफ़रमानी आहे ख़ुदा जे हुकुम खे न मञणु आहे जॾहिं ख़ुदा जे हुकुम खे न मञींदो यकीनन जेको आहे इहो गुनाह कोई आम गुनाह कोन्हे को बल्कि गुनाह कबीर आहे जेको न माफ़ थियण वारो गुनाह आहे जेकॾहिं ज़कात इंसानु उन निसाब ताईं उन वटि माल बि आहे उन वटि कणिक बि आहे उन वटि चांवर बि आहे उन वटि जेको आहिनि जानवर बि आहिनि छो जो हर कंहिंजो अलॻि अलॻि निसाब आहे उठ जो निसाब अलॻि आहे गऊं जो निसाब अलॻि आहे जानवरनि जो निसाब अलॻि आहे कणिक जो निसाब अलॻि आहे चांवरनि जो निसाब अलॻि आहे जेकॾहिं इहे सभई शयूं इंसान वटि आहिनि ऐं निसाब जे हद ताईं पहुची वियूं आहिनि जेके ज़कात ॾियण जे लिहाज़ सां हुकुम जेके उन ते लागू थी विया आहिनि अगरि नथो ॾिए त ख़ुदा जे यकीनन अमर जी मुखालिफ़त आहे ऐं जॾहिं मुखालिफ़त आहे त उहा ख़ुदा उनखे जेको आहिनि उहा अमीरी हमेशह न रखंदो बल्कि मुफ़लिसियत था कंदो छो जो ख़ुदा जे आलम जे जॾहिं हुन ॾिननि नेमत ते शुक्र अदा न कयो ख़ुदा जेको हुकुम ॾिनो आहे उन ते जेको अमल न कई त यकीन इंसानु गुनाहगार आहे ऐं ख़ुदा जेको आहिनि हिन दुनिया में इंसान खे माल ॾेई मता ॾेई माल खसे ऐं जेको आहिनि उहो इम्तिहान वठंदो आहे त केतिरो इंसानु मुंहिंजो फ़र्माबरदार आहे ऐं केतिरो जेको आहे उहो नाफ़रमान आहे जेकॾहिं ख़ुदा जे उन अमर ते अमल कयईं ज़कात ॾिनई ख़ुम्स ॾिनई सदको ॾिनई ऐं ॿिया वाजिबात अमल न यकीन हिन दुनिया में बि कामयाबु आहे ऐं आख़िरत में उनजे लाइ भली हिकु जॻह जेका उहा जन्नत आहे ऐं होरूं आहे माशाअल्लाह गुलाम अल्लाह साहब जीअं असीं खाधे पीते जी ॻाल्हि कयूं पिया रमज़ान अल मुबारक जे बहितरीन ऐं भलारे महीने में हर कंहिंजी रूटीन चेंज थी वेंदी आहे हर कोई नॉर्मल न आहे ज़ाहिर आहे कुझु पेशेंट बि असांजी सोसाइटी में आहिनि असांजे घरनि में पेशेंट बि आहिनि उन्हनि जे खाधे पीते जी रूटीन बि चेंज थी वञे थी इहे स्पाइसी शयूं इहे जेके तरियल शयूं जिन जी असीं ॻाल्हि करे वेठा आहियूं रमज़ानुल मुबारक जे पूरे महीने में अगरि खाइनि था कंटिन्यू त छा उन्हनि जो लिवर फैटी थी सघे थो हिन महीने में जी जेकॾहिं कंटिन्यूअस पूरे महीने ताईं उहो इस्तेमालु कंदा त पोइ फैटी लिवर थी थो सघे
ठीकु आहे, त इन करे एहतियात इहो करणु घुरिजे। जेकॾहिं इंसान आहियूं ज़ाहिर सभु खाइनि था, असांजी बि दिलि थिए थी, त कॾहिं खाधो बि त घटि खाऊं, थोरो सिम्पटम्स कहिड़ा आहिनि, कीअं ख़बर पवे त असांजी तबियत मतिलबु फैटी लिवर थी रहियो आहे? फैटी लिवर बिल्कुलु ईअं आहे त कुझु मरीज़नि में सिम्पटम ॾींदो आहे, घणनि मरीज़नि में सिम्पटम नाहिनि ॾींदो। जी ठीकु आहे, छो जो फैटी लिवर जिगर ते चर्बी त आहे, पर सिधो सऊं चर्बी जेका आहे त सूर नथी करे। ॿियूं अलामतूं थियनि थियूं, जीअं थकावट थिए पई, मानी खाधी उहो हज़म करण में मुश्किल थिए थी, रमज़ान गुज़री वियो आहे पोइ बि हुनखे जेको आहे सो बेचैनी थिए थी, ब्लॉटिंग थिए थी, पेट भरियो भरियो पियो आहे, ठीकु आहे, भर्ती जंहिंखे चइजे उहा थिए थी, त तव्हां इन अमले लाइ अल्ट्रासाउंड कराइण वियो। अल्ट्रासाउंड में ख़बर पई त जिगर ते चर्बी आहे। ठीकु आहे, जिगर ते चर्बी या पिते में पथरी, इहे शयूं अलामतूं हिकु जहिड़ियूं कनि थियूं। ऐं गॾो गॾु कॾहिं कॾहिं मैदे में सोज़िश या मैदे जो अल्सर, उहो बि इन ई अलामतनि सां प्रेज़ेंट थिए थो। त हाणे मैदे में अल्सर आहे, पिते में पथरी आहे, या जिगर ते चर्बी आहे, या कीअं ख़बर पए? त पहिरियों जॾहिं असां मरीज़ खे ॾिसंदा आहियूं, हुन मरीज़ खे असां अल्ट्रासाउंड करायूं, अल्ट्रासाउंड में असांखे क्लियर थी वेंदो आहे त लिवर ते चर्बी यानी जिगर ते चर्बी आहे, जहिड़े ते चर्बी आहे, पिते में पथरी आहे। जेकॾहिं इहे ॿई शयूं न आहिनि त हाणे टियों शइ अहिड़ी मैदो रहिजी वियो। ठीकु आहे, मैदे लाइ असां वटि ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकु त पहिरियां असां दवाऊं ॾियूं, जेकॾहिं दवाउनि ते मरीज़ ठीकु थी वियो बहितरीनु ॻाल्हि आहे, ऐं जेकॾहिं दवाउनि ते ठीकु नथो थिए या कुझु ख़तरनाक निशानियूं आहिनि। ख़तरनाक निशानियूं कहिड़ियूं आहिनि? जेकॾहिं मरीज़ जो रत जो लेवल खोट में आहे, जंहिंखे असां एनीमिया चऊं, जेकॾहिं मरीज़ खे खाधे ॻेहण में तकलीफ़ आहे, खाधो अटके थो, रत जी उल्टी आई आहे, पखाने में रतु आयो आहे, या कार्य पखानो थो अचे, या जेको आहे सो जिस्म ते ॻोढ़ियूं ठहियूं आहिनि, या वज़न बिला वजह घटियो आहे। जी ठीकु आहे, इहे शयूं आहिनि ख़तरे जूं निशानियूं। जेकॾहिं ख़तरे जूं निशानियूं आहिनि ऐं उन सां गॾु भर्ती आहे, मैदे ते सूरु आहे, जलन आहे, त उन जे लाइ असांखे जेको आहे सो डायग्नोज़ करण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं एंडोस्कोपी। उहो कैमरा मुआइनो हूंदो आहे, बेसिकली हिकिड़ो फ्लैक्सिबल असांजी अंगड़ी जेतिरो ई स्कोप आहे, उन ते नंढो हिकिड़ो कैमरा लॻियल आहे, जेको असां आराम सां ग़िज़ा जी नाली, मैदे ऐं नंढे आंडे में वठी वेंदा आहियूं। उन सां सॼियूं शयूं नज़र अची वेंदियूं आहिनि। जेकॾहिं इहे ख़तरे जूं अलामतूं आहिनि त कुझु बि ख़तरनाक शइ डायग्नोज़ थी सघे, इन करे एंडोस्कोपी थियणु अहिड़े मरीज़नि में लाज़िम आहे। ॿियो हिकु ख़तरो इहो बि आहे त जेकॾहिं कंहिंखे 4 खां 6 हफ़्ता गुज़री विया आहिनि ऐं मैदे जूं उहे दवाऊं खाए बि पियो, उन खां पोइ बि इहे अलामतूं आहिनि, त उन में बि इहो ॾिसणु वाजिबु आहे, ज़रूरी आहे त किथे को ग़िज़ा जी नाली में, मैदे में या नंढे आंडे में कोई कैंसर, कोई ट्यूमर, कोई ख़तरनाक शइ त न आहे। ठीकु आहे, जेकॾहिं अल्सर आहे, मैदे में अल्सर आहे, हर अल्सर यानी ज़ख़म, हर ज़ख़म जेको मैदे में आहे, उन ज़ख़म जो असां नमूनो वठंदा आहियूं त उन में अलाह न करे कैंसर आहे या न। ठीकु आहे, 100 में सिर्फ़ु कुझु मरीज़नि में कैंसर हूंदो आहे। सभु हर मरीज़ जंहिंखे अल्सर हुजे, जंहिंखे मैदे में ज़ख़म हुजे, उनखे कैंसर हुजणु ज़रूरी कोन्हे को, पर नमूनो यानी बायोप्सी वठी करे कंफर्म थींदो त उहो आहे या न। उहा जेकॾहिं तरियल शयूं खाधई त पुराणो जेकॾहिं को ज़ख़म हले थो मैदे में, त उहो ख़राबु थी वेंदो। अल्टीमेटली अलामतूं वधंदियूं ऐं उनखे अल्टीमेटली मैदे जिगरे डॉक्टर ॾे अचिणो आहे। पर जेकॾहिं थोरो खाए, सुठो खाए, मुनासिब तरीक़े सां खाए, सिहत महफ़ूज़ रहंदी। सिहत महफ़ूज़ रहंदी त ज़िंदगी जिस्मानी, रूहानी ॿिन्ही तरीक़नि सां बहितर गुज़ारे सघे। बेहतरीन डॉक्टर गुलाम अला लैन साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो ऐं असांखे खोड़ सारी इंफॉर्मेशन ॾिनी। मौलाना गुल हसन मशहदी साहब, तव्हांजी बि महिरबानी। अॼु ज़कात जो बहितरीन टॉपिक हो जिन ते असांखे तव्हां सम्झाणी ॾिनी आहे। शोएब अहमद साहब, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। कुर्बान अली हुसैनी साहब, तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन, ॾींदा सभु आवड़ो खे इजाज़त, नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते, तेसि ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। पर वेंदे वेंदे असीं शोएब साहब जी बहितरीन आवाज़ में 2 मिसरा नाचा ज़रूरु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रेंदे मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे
ठरे रेंदे ख्याले यार विच में मस्त रहंदा हां दिने राती ख्याले यार विच में मस्त रहंदा हां दिने राती मेरे दिल विच सजन वसदा मेरे दीदे ठरे रेंदे मैं लज पाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रेंदे नियाजी मैनू गम कादा मेरी निस्बत हेला सानी नियाजी मैनू गम कादा मेरी निस्बत है लासानी किसे दे रैन जो बन के कसम रब दी खरे रेंदे मैं लज पाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रेंदे रहमते रमजान